लेट नाइट शो में तव्हां सभिनीनि खे चऊं पिया भलीकार ऐं मां आहियां अव्हां जी मेज़बान तानिया ख़ान। ऐं उमेद कयां थी उमेदूं हमेशह जीअं उहे ई वाबस्ता आहिनि तव्हां में जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो ठीक ठाक ऐं चाक चङा भला हूंदो। मुंहिंजी दुआऊं हमेशह ई अव्हां सभिनीनि सां गॾिजी हूंदियूं आहिनि ऐं मूंखे यकीन आहे जो तव्हांजी दुआउनि में बि असांजो ज़िक्र ज़रूरु थींदो हूंदो, छाकाणि त जॾहिं असीं अव्हां खे पंहिंजी दुआउनि में यादि रखूं था त पोइ अव्हां जो बि फ़र्ज़ु आहे त अव्हां बि असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखो ऐं मूंखे यकीन आहे त ज़िक्र ज़रूरु थींदो हूंदो। ऐं हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो, गुलनि जीअं महकंदा रहो। हाणे बसि करे छॾियो एतिरो परफ्यूम न हणो, हमेशह गुलनि जीअं महकंदा रहो। गुलनि जीअं महकण इहो हरगिज़ कोन्हे का, हिन जो मतिलबु इहो हरगिज़ कोन्हे का त तव्हां गुल खणी कंहिं बि महफ़िल में पुॼी वञो। हिन जो मतिलबु इहो कोन्हे का। गुलनि जीअं महकणु हूंदो आहे त तव्हां कंहिं बि महफ़िल में हलिया वञो, जंहिं बि महफ़िल में वञो, हुन महफ़िल जी तव्हां जान बणिजी वञो। मतिलबु जान इहो त अमें उते हुजो, अव्हां जो हुजण जो अहसासु बि माण्हू खे बाक़ाइदा थिए ऐं अमें न हुजो त न हुजण जो अहसासु बि माण्हुनि खे बाक़ाइदा थिए। या पोइ अव्हां जो इख़लाक़ एॾो त ख़ूबसूरत हुजे, एॾो त बहितरीनु हुजे, गुलनि जीअं ईअं त महकंदो इख़लाक़ हुजे त अव्हां सां ॻाल्हाइण जी माण्हू कोशिशि कनि या 2 मिंट अव्हां सां विहण जी माण्हू कोशिशि कनि, अहिड़ो इख़लाक़ हुजे अव्हां जो। हिन खे चइबो आहे गुलनि जीअं महकणु। ऐं हमेशह टहिकंदा रहो। थोरो कैमरो आहे, टहिकणु मतिलबु हूंदो आहे त जीअं मां थी टहिकां, जीअं मां टहिकां थी ईअं ई हमेशह टहिकंदा रहो। ऐं मूंखे अक्सर सोशल मीडिया सां मूंखे मैसेजिस ईंदा आहिनि त तव्हां सदाईं मुस्कुराईंदा रहंदा आहियो, सदाईं खिलंदा रहंदा आहियो। ऐं सदाईं हिन लाइ खिलंदी रहंदी आहियां छो त मां नंढियूं नंढियूं ख़ुशियुनि खे बि न फील कंदी आहियां, नंढियूं नंढियूं ख़ुशियुनि खे बि मां ऐं चवां त सेलिब्रेट कंदी आहियां। हिन करे ऐं सदाईं टहिकंदी रहंदी आहियां। ऐं तव्हां बि ईअं करे सघो था, तव्हां बि नंढी नंढी ख़ुशियुनि खे फील करे सघो था। छो त चवंदा आहिनि न त दुख हुजे या सुख हुजे सभई वक़्तु गुज़री वेंदो आहे, त वक़्तु कॾहिं बि न आहे बीहंदो अव्हां जे करे। पोइ अव्हां छो बीहंदा आहियो, पंहिंजे दुखनि में छो बीह रहंदा आहियो? या सदाईं मां हमेशह ई इहा ॻाल्हि चवंदी आहियां त टाइम जो बि कुझु रिस्ट्रिक्शन हूंदियूं आहिनि जेके बार बार असांखे यादि ॾियारींदो आहिनि त वक़्तु वॾो बादशाह आहे, वक़्तु वॾो बादशाह आहे। जॾहिं वक़्तु असांजे लाइ नथो बीहे त पोइ असीं छो था बीह रहूं पंहिंजी जॻह ते? हिन करे जॾहिं वक़्तु जेको आहे उहो पंहिंजे लेवल सां हले थो त असांखे बि वक़्त सां गॾिजी हलणु घुरिजे। जी हा, बिल्कुलु असीं बि वक़्त सां गॾिजी हलंदासीं। हमेशह गुलनि जीअं महकंदा रहो, टहिकंदा रहो, पंहिंजनि सां प्यारनि सां, पंहिंजे प्यारे घर भातियुनि सां, एसि ताईं त पंहिंजे प्यारे दोस्तनि सां बि। हाणे दोस्त ते बि 2 मिंट बीहूं था। ऐं दोस्तनि जी ॻाल्हि थिए पई त कोशिशि कयो, घणा दोस्त न ठाहियो पर जेतिरा बि ठाहियो मुख़लिस ठाहियो, सुठा दोस्त ठाहियो। उहे ठाहियो जेकॾहिं अव्हां जे पुठियां अव्हां जे लाइ का ॻाल्हि थिए बि थी न त अव्हां जा दोस्त एतिरा त अव्हां सां मुख़लिस हुजनि, एतिरा त अव्हां सां गॾिजी सिंसियर हुजनि, जेकॾहिं का ॻाल्हि थिए बि थी अव्हां जे पुठियां त उहे चवनि त न असांखे यकीन आहे असांजो दोस्त कीअं आहे, असां छो त हुन सां गॾु वेहंदा आहियूं, खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं, रहंदा आहियूं। तव्हां न ॿुधायो त असां कीअं आहियूं या असांजो दोस्त कीअं आहे, तव्हां न ॿुधायो, तव्हां बसि पंहिंजी सोचो, असांखे ख़बर आहे असांजो दोस्त कीअं आहे। त ईअं ई सुठे दोस्तनि सां गॾिजी ज़िंदगी गुज़ारियो। वरी दोस्त जी ॻाल्हि थिए थी त हिन में दुश्मन बि अचनि था, दुश्मननि सां बि इलाही प्यार ऐं मोहबत भरी ज़िंदगी गुज़ारियो। ऐं जॾहिं दुश्मन जी ॻाल्हि थिए थी त पोइ छो न हिन लफ़्ज़ ते बि 2 मिंट बीजे, हिन लफ़्ज़ ते बि ॻाल्हाइजे। अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सभिनीनि खे ॿुधाईंदी हलां त मुंहिंजी मदर टंग पंजाबी आहे। जेकॾहिं का ग़लती गुस्ताखी थिए त आउं हथु ॿधी माज़रत थी कयां। सिंधी ॿोली सां मूंखे प्यारु आहे, सिंध सां मूंखे प्यारु आहे। हिन करे मां सिंधी सिखी करे ऐं पोइ सिखी करे अव्हां जी ख़िदमत में पेश थी आहियां। मतिलबु कि अव्हां जे आॾो ही प्रोग्राम करे रही आहियां। जी त दुश्मन जी ॻाल्हि थी रही हुई। हाणे दुश्मन जा बि टाइप्स आहिनि कुझु, ईअं न आहे त उहो ई दुश्मन आहे जेको अव्हां जे पुठियां ॻाल्हाईंदो आहे। दुश्मननि जा बि कुझु टाइप्स हूंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो दुश्मन हूंदो आहे जेको अव्हां जो माली दुश्मन हुजे, मतिलबु त अव्हां जी रोज़ी ते अटैक कंदो हुजे।
ॿियो उहो दुश्मन हूंदो आहे जेको जानी दुश्मन हूंदो आहे, मतिलबु कंहिंखे मारे छॾणु, कंहिंखे किल करणु, कंहिंखे शूट करे छॾणु, इहो हूंदो आहे। कंहिंजो साह जो सॻो ऐं चवां त पंहिंजी मर्ज़ी सां ख़तमु करे छॾणु, उहो हूंदो आहे जानी दुश्मन। ऐं ॿियो माली दुश्मन, मतिलबु तव्हां किथे बिज़नेस डीलिंग कई आहे, विच में को टियों माण्हू अची वियो आहे, उहो मतिलबु अव्हांजी डीलिंग ख़राबु करे वियो, इहो हूंदो आहे माली दुश्मन। जानी दुश्मन, माली दुश्मन, इन्हनि ॿिन्हिनि खे मां चवंदी आहियां असल में दुश्मन। हाणे हिते हिकिड़ो टियों बि दुश्मन आहे। हाणे टियों दुश्मन कहिड़ो आहे, इहो बि हिकु सुवालु आहे, बिल्कुलु मां जवाबु ॾियण लाइ तयारु आहियां। टियों दुश्मन उहो आहे जेको अव्हांजी ज़ात जो दुश्मन आहे। ज़ात जो उहो जेको अव्हांजे किरदार ते ॻाल्हाईंदो हुजे, मतिलबु अव्हांजी जेकी अलाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे, जेकी रिस्पेक्ट अलाह साईं माण्हुनि जे साम्हूं अव्हांखे ॾिनी आहे, या हेलो अस्सलाम वालेकुम, कॉलर्स आहिनि लाइन ते। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम थोरो घटि कंदो अदा? जी 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 जी, हुकम कयो। जी, मां सदाम ॻाल्हायां पियो, ख़ासि करे मिसू ख़ासि खां। जी जी हिकिड़े सॉन्ग जे लाइ रिक्वेस्ट कई आहे। जी 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 जी, ॿुधायो कहिड़ो? चमन अली मिराली जो। जी जी, ॿुधायो। गुल, चमन अली मिराली जो को बि सॉन्ग। पैर गुलड़नि ते रखी अचिजांइ, भला उहो ई जेको मुंहिंजे पंहिंजो आहे। ठीकु आहे, ही बि बेस्ट आहे। ठीकु आहे, अदा 2 मिंट ॾिजो तव्हां असांखे, महिरबानी कजो। जी जी। अच्छा, मां इहो चवणु चाहियां पई त तव्हांजो जॾहिं दुश्मन थींदा आहिनि या तव्हांखे केरु नुक़सानु पहुचाइणु चाहींदो आहे त पोइ तव्हां छा कंदा आहियो? अलाह ते छॾी ॾींदा आहियो या पंहिंजा फ़ैसिला पाण करणु लॻंदा आहियो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अलाह ताला ते ई छॾींदा आहियूं, जेको पूरी काइनात जो मालिक आहे। चलो ज़बरदस्त, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मतिलबु अव्हांजो यकीन मज़बूत आहे। बिल्कुलु ज़रूरु असीं चमन अली मिराली जो सॉन्ग ज़रूरु हणंदासीं ऐं बिल्कुलु तव्हांजी इहा फरमाइश ज़रूरु पूरी कई वेंदी ऐं मुंहिंजी टीम सां गुज़ारिश आहे त प्लीज़ फरमाइश ज़रूरु पूरी कजो। जी, त मां 3 दुश्मन ते ॻाल्हायां पई। हाणे जेको टियों दुश्मन आहे उहो तव्हांजी ज़ात जो दुश्मन आहे, जेको तव्हांजे पुठियां ॻाल्हाईंदो हुजे, जेको तव्हांजी इज़त ते अटैक कंदो हुजे, जेकी अव्हांजे पुठियां रही करे जिथे बि अव्हां जंहिं बि महफ़िल में वञो हुते अव्हांजो ज़िक्र करे अव्हांजे किरदार ते ईंदो हुजे, उहो हूंदो आहे टियों दुश्मन। हाणे हुन में बि कैटेगरीज़ आहिनि, चलो ठीकु आहे, कैटेगरीज़ न आहिनि बि, पर मां तव्हांखे हिकु नंढी ॻाल्हि सम्झायां थी। हिननि में बि जेकी ज़ात ते अचनि था उन्हनि में बि 2 माण्हुनि सां, हिकु माण्हू सां मुक़ाबिलो थी सघे थो। हिकिड़ो उहो जेकी अव्हांजे ख़ानदान मञा हुजे, जेको अव्हांजे किरदार ते ॻाल्हाईंदो हुजे। जेको ख़ानदान मञा आहे उहो त विच इज़ वन साइड इज़ वेरी गुड, की हू हुते आहे, ठीकु आहे, हू इलाही सुठो आहे, हिकु तरफ़ा इलाही सुठो आहे। त ख़ानदान मञा आहे त मतिलबु उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां डील थी वेंदो, मतिलबु त या त भई असीं उन्हनि सां क़ता तालुक़ थी वेंदासीं छो त असां ते ॻाल्हाए थो, या असांजे किरदार ते ॻाल्हाए थो, असांजी नियाणियुनि ते ॻाल्हाए थो, या असांजे कम में इंटरफेयर कनि था, त पोइ छा थींदो आहे त असीं क़ता तालुक़ थी वेंदा आहियूं। क़ता तालुक़ न आहियूं बि थींदा त जेके ख़ानदान जा सूगड़ हूंदा आहिनि न, असीं उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं, पोइ उहो सूगड़ वेही करे हिकिड़ी महफ़िल में को न को फ़ैसिलो ॿुधाईंदा आहिनि त भई तव्हां हरूभरू दुश्मनी था रखो, ॿियनि खे ख़राबु था कयो, त तव्हां ईअं कयो, या त पोइ नेक्स्ट टाइम कंदो त तव्हां ते दंड लॻंदो बाक़ाइदा, या त पोइ रिश्ते में असीं क़ता तालुक़ करे छॾंदासीं। पोइ उहो जेके खून जा रिश्ता हूंदा आहिनि न, उहो काथे काथे ॻाल्हि खे सम्झी बि वेंदा आहिनि ऐं लिहाज़ बि करे वेंदा आहिनि, ऐं काथे न काथे असीं उन्हनि खे संभाले बि वठंदा आहियूं। इहो त हिकु टाइप थी वियो। ॿियो वरी तव्हां जिते कमु कंदा आहियो, जीअं हंधि में कमु कयो था, हुन में अव्हांजा सीनियर हुजनि, अव्हांजा कुलीग हुजनि, अव्हांजा जूनियर हुजनि, जेके बि हुजनि, उन्हनि में बि का दुश्मन थी सघे थो। हाणे जेको अव्हां जंहिं फील्ड में अव्हां आहियो, जेकॾहिं हुते अव्हां सां कंहिं दुश्मनी करे वरिती त पोइ उहो कंहिं शइ जो बि लिहाज़ न आहे कंदो, उहो ज़रूरु धक पहुचाईंदो आहे जिथे हुनखे पहुचाइणो हूंदो आहे। जेको खून जो रिश्तो हूंदो उहो लिहाज़ करे वेंदो काथे न काथे, पर जिथे तव्हां कमु कयो त हुते तव्हांजो को दुश्मन अव्हांजे पुठियां पइजी वियो, पोइ सम्झो त उहो पंहिंजो कमु करे ई ॾेखारींदो। हिन में तव्हांखे पंहिंजे पाण खे संभालणो आहे। तव्हां पंहिंजे पाण खे कीअं संभालंदो? जेकॾहिं तव्हांजो ध्यानु पंहिंजे कम ते हूंदो, तव्हांजा पैर मज़बूत हूंदा, तव्हां पाण मज़बूत हूंदो,
तव्हांजी महिनत जो सॻो मज़बूत हूंदो त पोइ केर बि तव्हांखे कुझु नथो करे सघे। बसि फ़र्क़ु इहो आहे त तव्हांजो ध्यानु पंहिंजे कम ते हुजणु घुरिजे। पंहिंजे कम सां तव्हां मंदरायो ॿियनि खे। जेको पुठियां ॻाल्हाए थो उहो ॻाल्हाईंदो ई रहंदो, उहो कॾहिं बि बीहंदो न, छो त हुनखे तव्हांखे नुक़सानु ई पहुचाइणो आहे। या उहो नुक़सानु न बि पहुचाए पर उहो तव्हांजे पुठियां जेको ॻाल्हाए थो हुनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तव्हां पंहिंजे ज़हन में बसि उलझिया हुजो। मतिलबु उहो का ॻाल्हि करे वेंदो, तव्हां ताईं पुॼंदी, हफ़्तो खनि तव्हां उन ई ॻाल्हि में गुम। ईअं ई थींदो आहे नाज़रीन। माण्हू ज़ाती तौरु नुक़सानु न बि पहुचाइनि त ज़हनी तौरु माण्हू नुक़सानु पहुचाए वेंदा आहिनि। हिन में चाहे अॼुकल्ह मर्दनि खे बि ॾिसां थी जेकी दुश्मनी हरू भरू जी पाले वेठा आहिनि, जेकी कंहिंजी ज़ातियात ते अचनि था, ऐं हिननि में औरतूं बि शामिलु थी वियूं आहिनि। त मतिलबु ॿिन्ही पासे खां हाणे माण्हू कंहिंखे चए कंहिंखे रोके। त हिन दौरान असांखे पंहिंजे किरदार खे ई सही करिणो आहे, पंहिंजे पाण खे मज़बूत करिणो आहे, पंहिंजे कम ते ध्यानु ॾियणो आहे। पोइ हिन जेकी ज़ातियात ते अचनि था उन्हनि खे वरी जेको ही टियों दुश्मन आहे हुनखे वरी अलाह साईं ते छॾे ॾिजे। छो त इन में जेकी हू अव्हांजी इज़त ते अटैक करे थो न, उहो सम्झो को इंतिहाई को ऐं चवां त इंतिहाई को किरियल सोच जो मालिक आहे जेको अव्हांजी इज़त ते अचे थो। हुनजी पंहिंजी इज़त कोन्हे का माशरे में, ऐं उहो तव्हांजी इज़त ते अटैक करे थो। ऐं जेको इंसानु जंहिंजी सोच इंसान न चवंदसि, छो त इंसान खे अलाह साईं इलाही फुर्सत सां ठाहियो आहे, इलाही ख़ूबसूरत ठाहियो आहे। सोच जी ॻाल्हि थी कयो त हुननि जी सोच इंतिहाई हेठि किरियल हूंदी आहे। हाणे जंहिंजी सोच ई हेठि किरियल हुजे हुन सां माण्हू छा मुक़ाबिलो करे, या हुन जे लाइ माण्हू छा सोचे। ऐं त इन्हनि माण्हुनि जे लाइ सोचींदी बि न आहियां, यकीन ॿुधो, जेकी मुंहिंजे पुठियां ॻाल्हाईंदे अल्हम्दुलिल्लाह केर बि मुंहिंजे पुठियां ॻाल्हाईंदो कोन्हे, अल्हम्दुलिल्लाह मूंखे यकीन आहे। ऐं जेकॾहिं अच्छा जी कॉलर्स लाइन ते आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अलैकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? अभी अल्लाह वजा हुजण जो ॻाल्हायां, शहदादपुर खां नई बस्ती डिग्री कॉलेज जो। ओ जी, वेलकम चऊं था लेट नाइट शो विद तानिया खान में, छा चवणु चाहींदो? अभी त चवनि था प्रोग्राम तमामु सुठो पियो हले, केटीएम ते शो। अच्छा, जेकी मां ॻाल्हियूं कयां थी अदा, तव्हां हुन ॻाल्हि खे सम्झो पिया? जी अभी हींअर अची यान कई आहे, तमामु सम्झूं पिया, सही आहे। सही। अच्छा जी, टॉपिक आहे जेकॾहिं तव्हां ते को दुश्मन वार करे, पुठियां वार करे, मतिलबु अव्हांजी ज़ात जे लाइ ॻाल्हाए, त पोइ छा कंदा आहियो तव्हां? पोइ हुनखे फ्री जवाब ॾींदा आहियो या पोइ अलाह साईं ते छॾे ॾींदा आहियो? न, हुनखे माफ़ करे छॾींदासीं। माफ़ करे छॾंदा आहियो। बहितरीन, ज़बरदस्त। छा चवणु चाहींदो? छा कहिड़ो सॉन्ग हणूं? तव्हांजे पसंदीदार कहिड़ो गीत आहे? असांजो पसंदीदा गीत आहे रूना लैला जो तालगुल मौला जी शायरी, दिलड़ी यार धुतारी तो यार कान कई पोइ वारी। ठीकु आहे, ओके सर, थैंक यू सो मच। तव्हां ज़रूरु ॿुधाईंदासीं, तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं, पर महिरबानी, शुक्रिया तव्हां कॉल कई। ऐं मां पंहिंजे कॉलर्स जी लाइ शुक्रगुज़ार आहियां त उहो टाइम कढी मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसनि था, मूंखे कॉल कनि था। जी, त असीं अचूं पिया त जेकी ज़ातियात जा दुश्मन हूंदा आहिनि उन्हनि ते। हाणे जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि हिते ॿुधाईंदी हलां त अव्हां अगरि पॉज़िटिव इंसान आहियो, जीअं अव्हांजी सोच सुठी आहे, ईमान मज़बूत आहे, अमे पाण मज़बूत आहियो, पोइ हिन दौरान छा थींदो आहे, जेकी उहे अव्हांजी इज़त ते वार कंदा आहिनि न माण्हू, अव्हांजे अंदरि पॉज़िटिविटी हिन हद ताईं हूंदी आहे त उहो माण्हू कॾहिं बि अव्हांजे साम्हूं अची करे अव्हां सां नथो ॻाल्हाए सघे। उहो पुठियां ई ॻाल्हाईंदो रहंदो, ॻाल्हाए पाण ई थकिजी वेंदो। उहो कॾहिं बि अव्हांजे साम्हूं अची करे कोन ॻाल्हाईंदो, ऐं साम्हूं अची करे न ॻाल्हाईंदो, पर इहा यादि रखिजो, तव्हांखे हुन माण्हू सां पुठियां मुड़ी करे न आहे ॻाल्हाइणो। तव्हांखे इहो सुवालु न आहे पुछिणो त यार तव्हां मुंहिंजी इज़त ते ॻाल्हायो था, तव्हां मुंहिंजे पुठियां ॻाल्हायो था, इनफैक्ट तव्हां माण्हू जे साम्हूं मुंहिंजी हिकु ग़लति वे में तव्हां ॻाल्हि था कयो माण्हुनि जे साम्हूं मुंहिंजे लाइ। तव्हां कॾहिं बि हुन खां फिरी करे न पुछिजो, छो त हुनजी सोच किरियल आहे त सम्झो हुनजी ज़बान बि किरियल हूंदी। जे हिकु इल्ज़ाम लॻो आहे हुन सां ॻाल्हाईंदो त उहो 10 हणी वेंदो, छो त हू कंहिंजो सचो न आहे। कंहिं सां गॾिजी हुनजो कुझु न वञे, हुनखे धक ई रसाइणो आहे तव्हांखे, उहो धक ई रसाईंदो तव्हांखे। हिन दौरान तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे कम ते तवजह ॾियणी आहे। हाणे किरियल माण्हुनि सां छा ॻाल्हाई जिन जी सोच किरियल हुजे। हाणे जीअं अचूं था चौथे दुश्मन ते। हाणे जेको चौथो दुश्मन आहे न, उहो इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जो दुश्मन आहे। उहो हिन हद ताईं दुश्मन आहे त उहो जेकॾहिं अव्हां सां दुश्मनी करे वठे इतफ़ाक़ सां,
त पोइ उहो तव्हांखे ज़िंदा दफ़न करे सघे थो। माण्हू जे साम्हूं अव्हां जी इज़त उहो ईअं किराईंदो त अव्हांखे ख़बर ई कोन पवंदी त यार हीउ छा थी वियो असां सां। ईअं मिंट जी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं तव्हां जी माण्हू जे साम्हूं तव्हांजी इज़त तव्हांजी रिस्पेक्ट खे उहो ईअं मिंटनि में कराए छॾंदो। अव्हांखे पाण ख़बर अव्हां अञा पंहिंजे पाण खे संभालियो पिया हूंदा हुयो या अव्हां सिंधी में छा चवां था त तव्हां पंहिंजे पाण खे जी जी कॉलर्स आहिनि तॾहिं तव्हां मां ॿुधां पई जी जी हैलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अदा छा चवणु चाहींदो? मेरे साहब नूरो खासगली तालुको नारो ज़िलो खैरपुर में सजा दौर चुका है। जी 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 सही अदा ॾिसो पिया मुंहिंजो प्रोग्राम? बाकायदे किताब ॿुधोगा मेरे साहब। सही सही सही। अच्छा जी टॉपिक आहे त तव्हांजे पुठियां जेकी तव्हांजा दुश्मन ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ कीअं मुक़ाबिलो कंदा आहियो? फिरी करे जवाबु ॾींदा आहियो या पोइ अलाह साईं ते छॾे ॾींदा आहियो ॻाल्हि खे? मेरे साहब जीअं हज़रत अली सलाम फरमाया त कामयाबी उहा आहे जो दुश्मन खे शिक ॾेई छॾिजे। सही। पर कामयाबी उहा जो दुश्मन खे दोस्त बनाए छॾे। यानी रब साईं जे दरबार में दुआऊं घुरियूं न सब्र मां कमु वठणो। ज़बरदस्त सब्र सां कमु वठंदा आहियो। छा कहिड़ो कलाम हणूं? कहिड़ो पसंदीदा कलाम आहे अव्हांजो? सूफ़ियाने रंग में को बि कलाम ॿुधाईंदा त असां दोस्त साथी महिमान ॿुधी ख़ुशि थींदा। ओके जी लख राइता आहियूं तव्हांजा लख राइता आहियूं। तव्हां पंहिंजी मसरूफ़ ज़िंदगी में टाइम कढी द लेट नाइट शो विद तानिया खान में कॉल कई ऐं महिरबानी तव्हांजी महिरबानी तव्हांजी। जी त चौथे दुश्मन जे लाइ असीं ॻाल्हायूं पिया। चौथो दुश्मन जेको अव्हांखे मारे ई साह वठंदो। हाणे त वञूं था सॉन्ग जी तरफ़। पोइ चौथे दुश्मन जे बारे में बि अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि ऐं ही इलाही इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे जेकी अव्हां ताईं मूंखे पहुचाइणी आहे। सो वञूं था सॉन्ग जी तरफ़। सॉन्ग खां पोइ बि अव्हांजी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं। वेलकम बैक नाज़रीन वेलकम बैक। हिकु भेरो ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं द लेट नाइट शो विद तानिया खान में। ऐं हींअर तव्हां तानिया खान खे लाइव ॾिसी रहिया आहियो KTN एंटरटेनमेंट ते। पर KTN एंटरटेनमेंट जो फेसबुक ते फैन पेज बि आहे, हुते बि असां सां जुड़ी सघो था। ऐं यूट्यूब ते बि लाइव स्ट्रीमिंग जे थ्रू असां सां कनेक्ट थी सघूं था। ऐं TV ते त लाइव आहियूं ई आहियूं। सो ही सभु हंधु ॿुधाइण जो मक़सदु ऐं मतिलबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एतिरो आहे त को बि माण्हू इहा शख़्सियत ईअं न चवे त अॼु असीं अव्हांजो प्रोग्राम न ॾिसी सघियासीं या अव्हांजो प्रोग्राम असांखां मिस थी वियो आहे। सो मिस थी बि वञे थो त परेशानी जी का बि ॻाल्हि न आहे, छाकाणि त थोरी देरि खां पोइ प्रोग्राम यूट्यूब ते अची वेंदो। प्रोग्राम खे ॾिसण खां पोइ हेठि कमेंट सेक्शन हूंदो आहे ऐं तव्हांजी जेकी बि फीडबैक आहे उहो हिन वक़्त ताईं त प्रोग्राम ताईं पुॼी रही आहे ऐं तमामु सुठी फीडबैक पुॼी रही आहे। मां लख थोराईती आहियां तव्हां सभिनीनि जो त तव्हां मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो, लाइक कंदा आहियो ऐं ईअं ई पेज खे बि लाइक ऐं फॉलो करणो आहे बिल्कुलु। अच्छा जी असीं हाणे ईंदासीं चौथे दुश्मन ते। अधु में ॻाल्हि रहिजी वई ऐं छो त ब्रेक जो टाइम हुयो त हिन करे अधु में ॻाल्हि खे छॾिणो पियो। मजबूरी हुई, मजबूरियूं तव्हां बि सम्झी सघो था। ऐं चौथे दुश्मन जे टाइप ते असीं ॻाल्हाए रहिया हुआसीं। चौथो दुश्मन केरु आहे जेको असांखे माशरे में इंतिहाई ऐं चवां था असांजे किरदार खे असांखे या हिन हद ताईं असांखे ख़राबु करे सघे थो या त असीं पंहिंजे पाण खे मारे छॾियूं या त पोइ माण्हू असांखे मारे छॾनि। हिन हद ताईं असीं हुन चौथो जेके दुश्मन आहे हुन सां दुश्मनी मोल हणी वठंदा आहियूं। हाणे जेको चौथो दुश्मन आहे जेको मतिलबु एतिरो ख्वार थो कराए आख़िरकार हू केरु आहे? नज़र बि ईंदो आहे या नाहे ईंदो? इहो हिकु सवालु आहे। बिल्कुलु हू जेको चौथो दुश्मन आहे न हू असीं पाण आहियूं। जी हाँ, हू चौथो दुश्मन असीं पाण पंहिंजा आहियूं। छाकाणि त हू जेकी टेई दुश्मन आहिनि न
असांखे लॻंदो आहे त हू टई असांजा दुश्मन आहियूं। असल में असीं पाण पंहिंजो दुश्मन हूंदा आहियूं। असल में कॉम्प्लेक्स उन में न आहे जेको असांखां जेलिस थो थिए, असांजे पुठियां ॻाल्हाए थो। कॉम्प्लेक्स असांजे पंहिंजे अंदर में आहे त असांखे लॻे थो त माण्हू असां ते ॻाल्हाइनि था, या फलाणी महफ़िल में मुंहिंजो ज़िक्र थी रहियो हूंदो, यार फलाणो जेको मूं जहिड़ो वॻो पाए रहियो आहे, या फलाणे मां जिते मानी खाधी कल हुन बि उते मानी खाधी, या ऐं सोले लफ़्ज़नि में तव्हांखे तव्हांजे लफ़्ज़नि में सम्झायां, मतिलबु जेको स्टेप मां टिकटॉक ते कंदी आहियां या कंदो आहियां उहो ई स्टेप उहो बि कंदी आहे। अॻिते वधाईंदासीं ॻाल्हि खे, पर हिते कॉलर असां सां गॾिजी आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हां केरु ऐं किथां? मुंहिंजी प्यारी अदी जी आवाज़ आई आहे त जी अदी केरु ऐं किथां? मां नाज़िया थी ॻाल्हायां कराची खां। जी नाज़िया, भली कार चऊं था द लेट नाइट शो विद तानिया खान में कीअं नज़र अची रही आहियां मां? तव्हां 75? जी जी हेलो, आवाज़ पुॼे थी तव्हां ताईं मुंहिंजी? हा हा। जी नाज़िया, छा चवणु चाहींदो? मूंखे कलाम ॿुधायो। जी जी तव्हांखे कलाम ज़रूरु ॿुधाईंदासीं जेकॾहिं तव्हां असांजे सवाल जो जवाबु ॾींदो त पोइ। हा ॿुधायो। अच्छा जी, जेकॾहिं नाज़िया जे पुठियां को दुश्मन लॻी वञे ऐं ॻाल्हि ज़ातियात ते अची वञे, पोइ नाज़िया छा कंदी? पाण जवाबु ॾींदी, अलाह सां हिते छॾंदी, या पोइ मैदान में लहंदी? न दुश्मन कहिड़ो लॻंदो? न केर बि लॻी वञे, लॻी सघे थो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिथे ऐं चवां त माशरे में सुधार आहे उते बिगाड़ बि आहे। सिके जा पासा असांखे ॾिसंदा आहिनि न, ॿई पहलू ॾिसंदा आहियूं। त हाणे जिथे दोस्त आहिनि त उते दुश्मन बि बराबरि जा हूंदा। हाणे इहा वरी तव्हांजो इख़लाक़ आहे त तव्हांजो केरु दुश्मन कोन्हे, पर जेकॾहिं ईअं थी वञे इत्तेफ़ाक़ सां त पोइ तव्हां छा कंदो? न दुश्मन छो थींदो केरु? दुश्मन केरु न थींदो? छा? अच्छा, दुश्मन तॾहिं न थींदो आहे छो त इंसानु पाण सुठो हुजे न। त पोइ ऐं चवां त तव्हां उहो चौथे में सां आहियो जंहिंजो पंहिंजो मज़बूत आहे, मतिलबु पाण तव्हां मज़बूत आहे, ईमान मज़बूत आहे। जी ज़बरदस्त, ज़रूरु अव्हांखे हिकु ख़ूबसूरत कलाम ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच अव्हां कॉल कई मुंहिंजे प्रोग्राम में। मां अलॻि थोराईती आहियां तव्हांजी, त थैंक यू। हाँ जी, चौथे दुश्मन ते असीं ॻाल्हायूं पिया, ॻाल्हि अधु में ई रहिजी वई। अक्सर ईअं बि थींदो आहे, विच में कॉल्स ईंदियूं आहिनि ऐं ॻाल्हि अधु में ई रहिजी वेंदी आहे। जी जी, त ॻाल्हि अधु में रहिजी वई त मतिलबु चौथो दुश्मन इंसानु पाण पंहिंजो आहे, छो त हुनखे टई दुश्मन लॻनि था। सही आहे, छो त इंसानु पाण कुझु न करे सघंदो आहे त उनखे फील थींदो आहे सभु असांजा दुश्मन आहिनि। बसि जेको कमु असांखां नथो थिए न, मतिलबु असीं ॿियनि ते विझंदा आहियूं, फलाणो बि असांजो दुश्मन आहे, ढिंगाणो बि असांजो दुश्मन आहे, छो त असां पाण मज़बूत न आहियूं न। असांजो पंहिंजो कमु सही न आहे, असांजो कम ते ध्यानु ई कोन्हे। हिन करे असांखे फील थींदो आहे त सभु असांजा दुश्मन आहिनि, असीं पाण सही आहियूं ऐं सभु ख़राबु आहिनि। ईअं कोन थींदो आहे। इंसानु अगरि पाण सही आहे त पोइ छॾे ॾे दुनिया ते, त दुनिया छा थी करे? तव्हां पंहिंजे पाण खे ॾिसो, तव्हां पंहिंजे कम ते तवजो ॾियो। दुश्मनी दोस्ती, छो त मां हींअर ई थोरी देरि पहिरां चयो आहे त सिके जा ॿई पहलू ॾिसणु घुरिजनि। जिथे ऐं चवां त माशरे में सुधार आहे त हुते बिगाड़ बि आहे। असीं अखियुनि ते पटी बंधी करे त वेही त न रहंदासीं न पंहिंजे दुश्मननि जे साम्हूं, या दुश्मन असीं सम्झूं ई छो माण्हुनि खे? असीं पंहिंजे कम ते तवजो ॾियूं। जी हाँ, बिल्कुलु असांखे पंहिंजे कम ते तवजो ॾियणु घुरिजे। हिकु ख़ूबसूरत कलाम अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं ऐं पोइ वापसि अव्हांजी ख़िदमत में ई पेश रहंदासीं। जी जी जी, त ख़ूबसूरत सॉन्ग अव्हां ॾिठोसीं ऐं यकीननि अव्हांखे वणियो बि हूंदो, मूंखे यकीन आहे। ऐं मां दुश्मनी जे बारे में अॼु ॻाल्हाए रही आहियां त जेकॾहिं अव्हां जे पुठियां को दुश्मन लॻी वञे, अव्हांजी ज़ात ते केरु ॻाल्हाए, त पोइ तव्हां हुन सां कीअं मुक़ाबिलो कंदो? कहिड़े तरीक़े सां मुक़ाबिलो कंदो? अलाह सां हिते छॾे ॾींदो या पाण बि रहंदो त हा असांखे पंहिंजी ॻाल्हि जो जवाबु खपे त तूं ईअं कयो त कयो छो? तव्हां कॉल करे मुंहिंजे प्रोग्राम में ॿुधाए सघो था त तव्हां दुश्मननि खे कीअं डील कंदा आहियो या इन्हनि साज़िशनि सां कीअं मुक़ाबिलो कंदा आहियो। त मां ॻाल्हाए रही हुयसि दुश्मननि जे बारे में। यकीन ॿुधो, मूंखे इंतिहाई शर्मिंदगी महसूसु थी रही आहे। हाणे तव्हां सोचंदो त शर्मिंदगी छो महसूसु थी रही आहे तानिया खान खे? छो त हिन लफ़्ज़ ते ॻाल्हाईंदे बि मूंखे शर्मिंदगी थी रही आहे।
छो त हिन लफ़्ज़ जी अहमियत मुंहिंजी ज़िंदगी में बिल्कुलु बि न आहे। हीअ जेको जेलसी लफ़्ज़ हुजे या दुश्मनी लफ़्ज़ हुजे, मूंखे इन्हनि लफ़्ज़नि खे ज़बान ते आणण ते बि शर्मिंदगी महसूसु थींदी आहे। ऐं छाकाणि त ॻाल्हाइणो पवंदो आहे, इहे बि असांजे किरदार जा हिसा आहिनि। इहे लफ़्ज़ बि या खणी चवां त जिते दोस्त आहिनि त उते दुश्मन बि आहिनि, त ॿिन्हिनि शयुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। असीं दोस्ती में प्यारु जताईंदा आहियूं न, ईअं दुश्मनी खे बि मुंहुं ॾियणो पवंदो आहे। त ॿिन्हिनि सूरतुनि में जीअणो पवंदो आहे जेकॾहिं जीअणु चाहियो था। जे नथा जीअणु चाहियो त पोइ अखियूं ते पटी बंदे चुप करे वेही रहो, छो त वक़्तु पंहिंजे हिसाब सां हलंदो ऐं माण्हू पंहिंजे हिसाब सां हलंदा। पोइ तव्हां नथा हलणु चाहियो त चुप करे वेही रहो, पोइ तव्हांजो हिन दुनिया में हुजणु न हुजण जो को फ़ाइदो त कोन्हे का। जी त हिन वक़्तु लियाकत जोगी साहब तमामु बहितरीनु शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे, जेके समूरे हफ़्ते जो हाल ॿुधाईंदा आहिनि। ऐं मूंखे यकीन आहे त अव्हांजो समूरो हफ़्तो तमामु सुठो गुज़रियो हूंदो ऐं लियाकत जोगी साहब जी ॻाल्हियुनि ते बि अव्हां अमल कयो हूंदो। असांजो मतिलबु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त तव्हांखे सम्झायूं त रस्तो कहिड़ो वठिणो आहे, पोइ तव्हांजो पंहिंजो जीअं दिलि करे कयो, अमल कयो न कयो उहा तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। असांजो कमु आहे सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाइणु। सो लियाकत जोगी साहब भलीकार चऊं था द लेट नाइट शो विद तानिया खान तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में कीअं महसूसु थी रहियो आहे अॼु हफ़्ते खां पोइ? असांखे सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां मुंहुं कंदा आहियूं, तव्हां ॾे ईंदा आहियूं त ॾाढो बहितरु लॻंदो आहे। असांखे बि ॾाढो सुठो लॻंदो जेकॾहिं तव्हां शफल कंदो था। शफल पहिरीं करे वेठा आहियूं, वरी शफल कयूं था, वरी शफल कयो, ख़बर पई। उहो पोइ एरीज़ जे लफ़्ज़ ते कजो। अच्छा थोरो ॻाल्हाए वठूं। हा ॻाल्हायो, पहिरियों ॻाल्हायो। टॉपिक असांजो आहे त जॾहिं अव्हां जे पुठियां दुश्मन लॻी वेंदा आहिनि पोइ अमी छा कंदा आहियो? हिकिड़ो पुराणी कहावत आहे। अच्छा हा हा बिल्कुलु ॿुधायो। उहा मां तव्हांखे ॿुधायां त अगरि तव्हां आप कीचड़ में पत्थर मारेंगे तो छींटे आपके ऊपर आएंगे। छींटे आपके ऊपर ही आएंगी। ठीक है। अगरि कोई तो अव्हां सां दुश्मनी करे थो त उनखे तव्हां कीचड़ सम्झो। हाणे तव्हां उन सां मुक़ाबिलो कंदो त वरी बि तव्हां अफेक्टेड थींदो, तव्हांजे मथां उहो ज़रा पवंदा, तव्हांजे मथां उहो गंद ईंदो। इन करे कोशिशि कयो इग्नोर कयो, ख़तमु कयो, हिकु कन मां ॿुधो ॿिए कन मां कढी छॾियो। पर माण्हू दुश्मनी में इलाही अॻिते था वधी वञनि, इलाही अॻिते था वधी वञनि। दुश्मनी, जेलसी, पाण को सुठो हुजणु जो टाइप्स ॿुधायां थी। हिकु आहे जानी दुश्मन, ॿियो आहे माली दुश्मन, टियों आहे तव्हांजी ज़ात जो दुश्मन, चोथों आहे तव्हां पाण पंहिंजा दुश्मन। हाणे तव्हां कहिड़े दुश्मन सां मुखातिब आहियो? मां जेको सभिनी दुश्मन लाइ चवां थो, पर सभिनि खां ख़तरनाक दुश्मन जेको तव्हां आख़िर में चयो, पंहिंजो पाण दुश्मन। पंहिंजो पाण दुश्मन। छो त असीं पाण पंहिंजा दुश्मन हूंदा आहियूं त ही टई असांखे दुश्मन लॻंदा आहिनि। ठीकु आहे, कॾहिं कॾहिं तव्हांजे अंदरि पंहिंजो डेविल हूंदो आहे, तव्हांजो पंहिंजो शैतान हूंदो आहे जेको तव्हांजे अंदरि में वेठो हूंदो आहे। उहो डेविल तव्हांखे तंग कंदो आहे त हे कर हे कर हे कर, ऐं उहो अव्हांजे लाइ ग़लति न आहे, ग़लति हूंदो आहे। सही सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। पर कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजे पाण सां जॾहिं दुश्मनी वठंदो आहे या कंदो आहे त पोइ इंसान ज़लीलो ख्वार बि थी वेंदो आहे। ईअं बि थींदो आहे, पाण सां बि ज़लीलो ख्वार थींदो आहे ऐं ॿियनि सां कंदो तॾहिं बि थींदो। हिकिड़ो लफ़्ज़ आहे मां तव्हांखे ॿुधायां, उनखे चइबो आहे कर्म या कर्मा। हाँ, इनमल माल भी नहीं आती भी बिल्कुल, कहते बिल्कुल, हैं अरबी में। जी 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 त कॉलर्स आहिनि असां सां गॾु। जी त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केर आहिनि? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। केर आहिनि किथां? छा? अब्दुल शकूर हाले कोटो हथड़ी हैदराबाद। सही सही अब्दुल शकूर, ॾिसो पिया प्रोग्राम? हाँ प्रोग्राम ॾिसां थो, बेहतरीन प्रोग्राम हली रहियो आहे माशाल्लाह। कीअं पियो लॻे? जेको तव्हां जेको हींअर गानो हलायो इहो मुंहिंजे ॻोठ जी में रिकॉर्डिंग थियल हुयो। गुल जेके बि हुया, गेंदो हुयो, अछो गुल हुयो, जेके हुया हे ॿनी असांजी में रिकॉर्डिंग थी। ओए होए, पोइ छा तव्हां पंहिंजो सॉन्ग ॾिसी कॉल कई आहे या असांजो प्रोग्राम ॾिसी कॉल कई आहे या ॿुधाइण जे लाइ कॉल कई आहे त हीअ असांजी बनी में थियो? न न न न न, ही मुंहिंजी केतिरनि सां मोहबत आहे, केतिरनि जी करे ऐं तव्हां काफ़ी टाइम खां मिलाए रहियो। जीअं प्रोग्राम तव्हांजो आम थियो, मूं ॻाल्हि मिलाप शुरू कई, बिज़ी पिया आहियो। बिज़ी तमामु। हा कॉलर्स हुया तव्हांजा तमामु घणा, ऐं तव्हांजो अॼु जो मौज़ू जेको आहे न तमामु सुठो आहे। ज़बरदस्त सुठो आहे, त पोइ कुझु ॻाल्हाइणु घुरिजे? हा ॻाल्हाइण इहो आहे त दुश्मनी त हिकु कंहिंसां करणु न खपे, जेके थी वञे त जज़ाकल्लाह अल्लाह जे राह में माफ़ करे छॾिजे। ऐं ॿियो हज़रत अली जो कौल आहे त मुनाफ़िक
दुश्मन खां मुनाफ़िक दोस्त खां पासो कयो। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधल बि आहे इहो कॉल ऐं यकीनन इस्लाम जी ॻाल्हियूं सभिनीनि खे ख़बर हूंदियूं। अच्छा जी, अगरि इत्तफ़ाक़ सां तव्हां पंहिंजा दुश्मन थी वञो त पोइ तव्हां छा कंदो? ॿियनि खे त माफ़ कंदो, पंहिंजे पाण खे छा कंदो? पंहिंजो पाण खां अलाह खां माफ़ी वठंदुसि। अलाह खां माफ़ी यकीनन इंसान को गुस्ताखी ग़लती ही कंदो आहे जंहिंजी सज़ा सजदे में वञिबो ऐं इंशाअल्लाह ताला अलाह माफ़ कंदो। बिल्कुलु बिल्कुलु नेक दुआऊं नेक तमन्नाऊं अवां जे लाइ आहिनि ऐं तमामु सुठो लॻो। लियाकत जोगी साहब आयो आहे के दफ़े मूं हुनखां पुछो त मुंहिंजी जेको रिटायरमेंट कोन थी ठहे त हिननि ॿुधायो त तव्हांजी 9 ॾींहंनि खां पोइ ठहंदी। इत्तफ़ाक़न इहे अची विया आहिनि। लियाकत जोगी साहब तिन खां मूंखे पुछी ॿुधाइजो। अच्छा, तव्हां ॿुधायो छा किथे प्रोसेस किथे पहुतो? प्रोसेस त साईं उते ई बीठो आहे। अच्छा, 9 ॾींहं जीअं ई थी वेंदा तव्हां वटि जेके बि पाबंदियूं हूंदियूं, जेके बि बैड एनर्जीज़ हूंदी तव्हांजे कम जी रुकावट में, उहे हिननि 9 ॾींहंनि में ख़तमु थी वञणियूं आहिनि ऐं फ़ौरन तव्हांजो यानी कि रिटायरमेंट जो जेको सेटलमेंट आहे उहो थी वेंदो इंशाअल्लाह। मूंखे पूरो यकीन आहे। अल्लाह में उम्मीद आहे। बिल्कुलु अल्लाह ई करणो आहे, अल्लाह ई करणो आहे। ऐं तव्हांखे वेलकम थो कयां ऐं पंहिंजे ॻाल्हाइण ते ख़ुशामदीद थो चवां। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। महिरबानी लख थोराईता आहियूं। यकीन ॿुधो, इंसानु ॾाढो मसरूफ़ रहे थो हिन वक़्तु, बिल्कुलु माण्हुनि वटि टाइम कोन्हे का, पोइ बि केरु ॾिसे थो, पोइ बि केरु कॉल करे थो त यकीन ॿुधो ॾाढी ख़ुशी थी महसूसु थिए, इंतिहाई ख़ुशी महसूसु थिए थी। फील थिए थो त असीं जेकॾहिं लाइव वेठा आहियूं, महिनत कयूं था त उन महिनत जो फल बि बराबरि मिले थो। शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजो। त लियाकत जोगी साहब, मौसम जो असरु केसि ताईं पुॼियो? मौसम जो असरु इहो आहे त पोड़गंज खां राति जॾहिं मां घर वेंदो आहियां त मूंखे थधि लॻंदी आहे। मतिलबु हाणे बराबरि आहे मौसम। बिल्कुलु आहे, हा। पर ॾींहं में अञा नथी फील थिए। ॾींहं में फील नथी थिए, पर असांखे त फील थिए थी। पोइ तव्हां त अञा समुंड जे नज़दीक आहियो। हा, उते वधीक, पर मां शाम जो वेंदा आहियूं न त उते थधिकार हूंदो आहे, चङो भलो थधिकार हूंदो आहे। उहा फीलिंग ऐं ख़ुश्की बि थी पई आहे, हथ पैर ख़ुश्क थी था वञनि, मॉइस्चराइज़ करणो थो पए हुनखे। ज़बरदस्त। पोइ गरम खाधनि जो इस्तेमालु थिए थो, गरम कपिड़नि जो इस्तेमालु थिए थो, पोइ कीअं? अञा गरम कपिड़ा न कढिया आहिनि, बल्कि कठिया छा आहिनि, मां उहे पोड़गंज ते रखंदो आहियां पाण वटि, त सर्दी वधी वञे त फौरन इस्तेमालु कजनि, उहो त टंगे छॾिया आहिनि। वाकई। पोइ उते ईंदा आहिनि माण्हू? हा, मूं वटि उते जेको कस्टमर्स ईंदा आहिनि, माण्हू ईंदा आहिनि, को पुछण ईंदा आहिनि, उहो मुंहिंजो रेगुलर कमु आहे तक़रीबन 12-13 सालनि। सही। अच्छा, हुते माण्हुनि जो घणे भाङे मसलो कहिड़ो हूंदो आहे? मसला जेके मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, प्यार मोहब्बत खे छॾी करे। हा, मां तव्हांखे ॿुधायां, जेके नौजवान आहिनि उहो पंहिंजे कारोबार ऐं बिज़नेस ऐं एजुकेशन लाइ, छोकिरियूं जेके आहिनि उहे प्यार मोहब्बत लाइ, इश्क में अंधियूं आहिनि। हा, ऐं जेको शादीशुदा कपल्स आहिनि उते सभिनि खां वधीक प्रॉब्लम आहे। ऐं उहा प्रॉब्लम्स ते असांखे ॻाल्हाइणो पर कॉलर्स बिल्कुलु कॉल जी। त हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे अदी तानिया? छा गॾिजी पैदा थिया आहियूं? वेलकम चऊं था तव्हांखे द लेट नाइट शो विद तानिया खान में। जी हेलो जी वेलकम चऊं था जी। अदी तानिया, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था, माशाल्लाह सां मदद। सही। छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे बारे में? सिर्फ़ ॾिसो ई पिया? जी, मतलब ॾिसूं तव्हांजो प्रोग्राम हले पियो टीवी ते। सही। पोइ अवां कॉल मिलाई आहे त कीअं महसूसु थी रहियो आहे तव्हांखे? असांखे सुठो महसूसु थी रहियो आहे। अच्छा जी, शुरू खां प्रोग्राम खे ॾिसो पिया या हाणे जॉइन कयो आहे? शुरू खां न ॾिठो, हाणे ॾिठो आहे। अच्छा जी, 2 मिंट खपनि था अवां जा, जेकॾहिं टाइम आहे त? हा, टाइम आहे। बिल्कुलु तव्हांखे कॉल ते ई रखंदासीं। अच्छा जी, असांजो सुवाल आहे त जेकॾहिं अवां जे पुठियां को दुश्मन लॻी वञे पोइ तव्हां छा कंदो? जे अवां जी ज़ात ते केरु ॻाल्हाइणु स्टार्ट करे त पोइ तव्हां छा कंदो? जवाबु ॾींदो? कीअं मुक़ाबिलो कंदो? असां बसि उन्हनि खे इग्नोर कंदासीं, ॿियो कुझु बि न। इग्नोर कंदासीं? इग्नोर कीअं? जंहिं महफ़िल में उहे वञनि हुतां उथी तव्हां हलिया वेंदो, पंहिंजो मतिलबु पंहिंजो ख़राबु कंदो या कीअं कंदो? कीअं इग्नोर कजे? मतिलबु असां हुननि जे साम्हूं हूंदासीं त हुननि खे फील थियण न, पाण खे फील थियण न ॾींदासीं त उहो ॼण असांजे साम्हूं बीठो आहिनि। ओ, त मतिलबु त तव्हां मज़बूत आहियो ॾाढा। जी, बसि हुननि खे इग्नोर हणंदासीं। इग्नोर हणंदासीं।
जी त इग्नोर कंदासीं तमामु सुठो। ऐं एंड में वेंदे वेंदे जेकॾहिं अमें पंहिंजो नालो हिकु दफ़ा ॿीहर दोहराईंदा वञो त इलाही ख़ुशी महसूसु थींदी। शागिर्द कंवर लाड़काणे खां। लाड़काने खां। लाड़काने में सी आहे? जी जी ॾाढो सी हाणे पियो आहे, कल्ह खां वठी, पहिरियां न हुयो। अच्छा जी, असां सां गॾिजी लियाकत जोगी साहब बि आहिनि, तव्हांखे नज़र अचनि था? जी हा। त इन्हनि खां कुझु पुछणु चाहींदो, को ज़िंदगी में कुझु थियो अहिड़ो जंहिंजो तव्हांखे इंतज़ारु हुजे उहो अचे नथो, या छा पुछणु चाहींदो? कुझु बि न। कुझु बि न, मतिलबु को ख़्वाहिशूं न आहिनि, सभु पूरियूं थी वियूं। ख़्वाहिशूं असांखे दुश्मन लॻा, जीअं असांजूं ख़्वाहिशूं मिटाए छॾियूं। मतिलबु त दुश्मन लॻा न, लॻा कमु करे विया न, हाणे बसि तव्हां ख़ुशि हुजो लाड़काना में। महिरबानी अदा, तव्हां पोइ दुश्मन खे खणी आया हो त हाणे छा था करे सघूं। महिरबानी, कुर्ब लख थोरा, तव्हां कॉल कई। ऐं जी छा पिया ॻाल्हायूं असां बि दुश्मनी ते पिया ॻाल्हायूं। सही दुश्मनी ऐं टॉपिक भई ॾाढो संजीदा टॉपिक आहे। बिल्कुलु संजीदा टॉपिक आहे ऐं ॾाढो ख़तरनाक टॉपिक आहे। ॾाढो ख़तरनाक टॉपिक आहे, बचण ॾाढो ॾुखियो आहे। ॾाढो ॾुखियो आहे। जी त तव्हां ॿुधायो घर में कीअं माहौल कीअं आहे? हिते त लियाकत जोगी सभु ॾाढा बहितरीनु लॻंदा आहिनि, ॾाढी सुठी पर्सनैलिटी, ॾाढो बहितरीनु निकिला। घर में कीअं स्ट्रिक्ट आहियो या न? स्ट्रिक्ट हुयोसि, हाणे न आहियां। जॾहिं को ॿार वॾा थिया आहिनि न, बसि पोइ सख़्ती छॾींदी आहे, चयो मञदा न, इन करे बेकार आहे। हा, दिलो आहे वॾे पुट जो, तव्हांजो दिलो स्टार आहे न? बिल्कुलु एक्यूरियस, वॾे पुट एक्यूरियस वारा उहे बि तेज़ हूंदा आहिनि, पंहिंजी हलाए वेंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, उहो हलाईंदो आहे, पंहिंजी हलाईंदो आहे। ब्रेक जो टाइम थियो आहे। हा, अच्छा ब्रेक ते वञूं? बिल्कुलु वञूं, इजाज़त आहे? बिल्कुलु बिल्कुलु। जी त नाज़रीन, हाणे टाइम थियो आहे द लेट नाइट शो विद तानिया खान में नंढे शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ बि अव्हां जी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे चवंदासीं भलीकार द लेट नाइट शो विद तानिया खान। ऐं तव्हां हिन वक़्तु तानिया खान खे KTN एंटरटेनमेंट ते ॾिसी रहिया आहियो, बिल्कुलु ॾिसी रहिया आहियो। पर हिन प्रोग्राम में तव्हां कॉल भी करे सघो था। कॉल नंबर हिन वक़्तु स्क्रीन ते हली रहियो हूंदो, जेकॾहिं थोरी तवजो ॾींदो मुंहिंजे चहिरे खां हटाए करे हेठि त तव्हांखे नज़र अची वेंदो। नंबर आहे 021-353-12572 ते तव्हां कॉल करे सघो था, हिन प्रोग्राम में जुड़ी सघो था, का ॻाल्हि करे सघो था, का ॻाल्हि वंडे सघो था, का ॻाल्हि जोड़े सघो था ऐं पंहिंजे हुजण जो अहसासु बि ॾियारे सघो था। सुठी ॻाल्हि आहे त इंसानु पंहिंजे हुजण जो अहसासु ॾियारे, ऐं कीअं ॾियारिबो आहे इहा वधीक तव्हांखे ख़बर आहे। हिते मां नथी ॻाल्हाए सघां छो त मोबाइल तव्हांजे हथ में आहे, मुंहिंजे हथ में कोन्हे, मां साम्हूं वेठी आहियां, तव्हां मूंखे ॾिसो था। जी त लियाकत जोगी साहब, तव्हां बि मूंखे ॾिसो था? बिल्कुलु सही नज़र अचे थी? असांखे पंहिंजे हफ़्ते जो हाल ॾेखारियो पोइ। बिल्कुलु, सभिनि खां पहिरियों एडिस खां शुरू कयूं। इन मक़सदु त पहिरियों तानिया खां शुरू कयूं। तानिया खान, अच्छा पहिरियों स्टार मुंहिंजो आहे त मतिलबु मुंहिंजे कोई ख़ासियत ॿुधायो न, ही स्टार ई मतिलबु एडिस खां थिए थो। मां यानी कार्ड करण खां पहिरियों फौरन हिकिड़ो कार्ड कढी छॾियो हुयो त एरिस ते छा ईंदो, ठीकु आहे? चलो ॿुधाए छॾो। त उहो जेको कार्ड हुयो उन जो नालो आहे क्वीन ऑफ कप्स। क्वीन ऑफ कप, क्वीन त आहियो तव्हां माशाल्लाह। क्वीन मीन अ कैपेबल लेडी, हिकु अहिड़ी ख़ातून जंहिंजे अंदरि सलाहियतूं मौजूदु आहिनि, कैपेबल लेडी आहे। पर कप जो मक़सदु हूंदो आहे इमोशनल लेडी, जज़्बाती लेडी। इलाही फ़ैसिला अव्हां दिलि सां कंदा आहियो, समटाइम्स दिमाग़ सां न कंदा आहियो, ठीकु आहे? जज़्बाती। मां मिसाल ॾियां तव्हांखे, फ़र्ज़ु कयो को कारोबार आहे, को बिज़नेस आहे, हुन में तव्हांखे लखनि जो फ़ाइदो आहे, पर उन जेके माण्हू में उहो फ़ाइदो आहे उहो तव्हांखे न वणंदो आहे, तव्हां न वेंदो। हाँ यस, ईअं हूंदो आहे। तव्हां न वेंदो, प्लीज़ तव्हां उन ॾे न वेंदो, ठीकु आहे? भली लखनि जो बि फ़ाइदो थिए, मां कोन वेंदी। तव्हां न वेंदो, तव्हांखे न वणंदो आहे, तव्हां न वेंदो। न माण्हू नथो वणे त माण्हू जी सोच नथी वणे त मूंखे कारोबार न करणो, कोई बिज़नेस न करणो, कोई कारोबार न करणो। उन जी जाइ ते अहिड़ो माण्हू जेको तव्हांखे वणे थो, उन में को फ़ाइदो न आहे, तव्हां हुन सां तालुकात रखंदो, ॻाल्हि ॿोल रखंदो, बिज़नेस कंदमि, बिल्कुलु जेको तव्हांजो दिलि ठरे उहो कमु तव्हां ज़रूरु कंदो। बिल्कुलु। ऐं तव्हांजी ॿी ॻाल्हि ॿुधायां त तव्हां इलाही ॻाल्हियूं जेको दिलि में रखंदा आहियो,
दिल में रखंदा आहियूं मीन्स के कहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं? कोई बि इमोशनल हुजे, जज़्बाती हुजे, कारोबार जी हुजे, तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि का ख़राब लॻे त तव्हां उहा मूंखे न चवंदो ॿुधाईंदो, कोन? न चवंदो, न ॿुधाईंदो। अच्छा उहा त मां तव्हां दिल में हा, पर उहो दिलि में रखण सां तव्हांजो नुक़सानु आहे। अच्छा दिल में चाहे कंहिंजे लाइ चवां त चाहत हुजे हुनखे दिल में रखणु स्पेशली स्पेशली हुनजे लाइ उहो तव्हांखे नुक़सानु आहे। अच्छा। उर्दू में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे कुड़ना। कुड़ना ठीकु आहे, तव्हांजी उहा जो कुहण वारी जेकी कैफ़ियत आहे उहा थींदी आहे, जेकी तव्हांखे इमोशनली तव्हांखे हर्ट करे सघे थी, तव्हांखे परेशान करे सघे थी, बिल्कुलु। तव्हांखे नुक़सानु ॾेई सघे थी। बिल्कुलु। ऐं इहो नुक़सानु तव्हां रोज़ कंदा आहियो। इहो नुक़सानु ज़बरदस्त मतिलबु ठीकु आहे। वाकई मां ॻाल्हियुनि खे दिलि में रखंदी आहियां। मां चवंदी आहियां त मतिलबु माण्हू मूंखे फील कनि, मतिलबु मुंहिंजे जज़्बात खे फील कनि, मूंखे सम्झनि, मूंखे लफ़्ज़नि जी ज़रूरत छो पए, मतिलबु मां लफ़्ज़नि जी मोहताज न थियणु चाहींदी आहियां। अगरि तव्हां लफ़्ज़नि जी मोहताज न हुजण जे बावजूदु तव्हां चाहींदा आहियो, तव्हां पाण एक्सप्रेसिव आहियो, तव्हां एक्सप्रेस कंदा आहियो, त तव्हांजी ज़रूरत हूंदी आहे त कोई न कोई एक्सप्रेस करे त सही, मञे त सही। अरे इन चक्कर में देर थी वई आहे ऑलरेडी, हाणे कश्ती अॻिते हली वई आहे। हाणे देर न थियणु घुरिजे, हाणे देर न थियणु घुरिजे, हाणे पंहिंजे फील्ड ते भरपूर था वॼाए। इन करे यू आर क्वीन ऑफ कप्स, कप जी क्वीन आहियो, इमोशनल लेडी, जज़्बाती लेडी, बट कैपेबल लेडी, करे सघो था। तव्हां वटि पंहिंजी सीट मौजूदु आहे, पंहिंजो किंगडम मौजूदु आहे, उन किंगडम जा तव्हां बादशाह आहियो या राणी आहियो, उते तव्हां हुकूमत कयो पिया, ऐं उहो किंगडम रुगो तव्हां इजाज़त ॾेई सघो था त कोई हुन में एंटर थिए, न त केर बि न थी सघंदो। थी नथो सघे, सवाल ई पैदा थिए, सवाल ई पैदा थिए। बिल्कुलु मुंहिंजी पर्सनैलिटी अहिड़ी आहे त मां हिकु गोल दायरे में जियां थी, ऐं मां कंहिंखे न गोल दायरे मां ॿाहिरि वञणु ॾियां थी, न कंहिंखे अचणु ॾियां थी। बिल्कुलु जेकी मूंखे सुठा लॻंदा आहिनि, जंहिंसां मुंहिंजी दोस्ती मां उन्हनि सां ई ॻाल्हाईंदी आहियां, हरू मां कंहिं सां न ॻाल्हाईंदी। बिल्कुलु सही। अच्छा जी, हिन जो लव बि कढणो आहे, एरीज़ जो लव न अञा कारोबार कढियो ई न आहे असां। अच्छा कारोबार न आहे, रुगो मां तव्हांजे लाइ कढियो। अच्छा ये एरीज़ जे बारे में ॿुधायो पिया त एरीज़ जी पर्सनैलिटी छा आहे? तानिया खान जी पर्सनैलिटी छा आहे, मां उहो कार्ड कढियो हुयो, हाणे मां एरीज़ जो कढंदुसि, पहिरियों कारोबार ऐं इन खां बाद लव जो। ठीकु आहे, ओके। बिज़नेस, कारोबार, नौकरी जे लाइ लेडी, हिन कार्ड खे ॾिसो। ही कार्ड जंहिंमें तव्हां ॾिसो था त हिकु लेडी आहे जेकी मल्टीपल फेसिस आहिनि, ठीकु आहे। दिस इज़ मदर, इहा मां आहे। ओके, यू आर ब्लेस्ड, तव्हां मां जी दुआउनि सां ब्लेस्ड आहियो, पंहिंजे कारोबार में, कम में, बिज़नेस में ऐं हर शइ में ब्लेस्ड आहियो, ऐं दुआऊं अवां जूं गॾु आहिनि, ऐं इलाही कम अवां जा दुआ सां थी वेंदा आहिनि। ही हफ़्तो इंशाअल्लाह वधीक ब्लेस्ड रहंदो, हथियूं दुआऊं तव्हांजे कमु ईंदियूं, ऐं मां तव्हांखे ॿुधायां दुआऊं मल्टीप्लाई बि थींदियूं अथव, यानी कि हिकु दुआ जेको 1000 बि थी सघे थी, त 1000 दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, ऐं उहे वधि में वधि तव्हांजे पेरेंट्स जूं आहिनि, पीउ ऐं माउ जूं। बिल्कुलु बिल्कुलु, मां सही पिया चओ। कम जे मामले में, कारोबार जे मामले में, करियर जे मामले में यू आर ब्लेस्ड। हाणे कढूं था लव जे मामले में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। शफल कयो, अल्लाह रे, शफल कयो, शफल कयोसीं, हे शफल कयोसीं, हिकु दफ़ो ॿियो कया, ठीकु आहे, ओके। शफल लाइ कार्ड कढियोसीं। लव जे मामले में पेज जो कार्ड आयो आहे। पेज असां चवंदा आहियूं पैगाम के, मैसेज के, मैसेंजर के चवंदा आहियूं असां। तव्हांखे यादि हुजे अलाए न हुजे त मोबाइल अचण खां पहिरियां पेजर आयो हुयो जंहिंमें रुगो मैसेज ईंदो हुयो, बिल्कुलु, ठीकु आहे, उन मां निकितल आहे पेज, ठीकु आहे। त तव्हां वटि हिन हफ़्ते में कोई न कोई मैसेज या अपोलोजाइज़, आई एम सॉरी, माफ़ कयो, अचण वारो आहे, ठीकु आहे। रिकनेक्शन थी सघे थो, इन जो मैसेज ईंदो, पर ज़रूरी न आहे रिकनेक्शन हुजे, न्यू अपॉर्चुनिटी बि थी सघे थी सघे थी। ॿिन्ही तव्हां हाणे जो क्रॉस रोड ते बीठा आहियो, हाणे हिन क्रॉस रोड ते बीहण सां तव्हां हेॾे था वञो या हेॾे था वञो, इट्स अप टू यू। उन महिल जंहिं महिल तव्हांजो दिलि चवंदो, तव्हांजे दिलि में हूअं रहम आहे, तव्हांजे दिलि में हूअं प्यार आहे, तव्हां माफ़ करे सघो था, पर कोई चए त सही न, इहे बि न आहे। ठीकु आहे, एतिरी तवजो इन शयुनि ते न ॾियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं कार्ड निकितो आहे त यकीनन कंहिं न कंहिं जो एरीज़ हूंदो ई हूंदो, जेकॾहिं मुंहिंजो मिज़ाज न आहे त कंहिं न कंहिं जो मिज़ाज हूंदो, करोड़नि माण्हुनि जो हूंदो, ऐं दिस कार्ड इज़ फॉर हज़ारों करोड़नि माण्हुनि, नॉट ओनली फॉर यू, नॉट ओनली फॉर यू। बिल्कुलु, जेकॾहिं मूंखां केरु माफ़ी नथो घुरे त मतिलबु कंहिं कोई ॾोह कयो ई न आहे त केरु माफ़ी घुरे, त मतिलबु कंहिं न कंहिं सां को न को घुरे सघे थो। टोयस सूर बि चइबो आहे जंहिंखे। मां आहियां, बिल्कुलु तव्हांजो मां आहियां। बिस्मिल्लाह कढां पियो, ऐं दिस इज़ मुंहिंजो कारोबार जे लाइ आयो आहे किंग ऑफ स्वार्ड्स,
सही 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 स्वार्ट्स ही आखिरी कार्ड आहे न मुंहिंजे ख्याल आहे 14 नंबर 14 नंबर कार्ड आखिरी कार्ड आहे हिकु को शुरू थींदो आहे 14 ते ख़तम थींदो ही ख़तम थी वियो हाणे स्वार्ट्स ॿिनि क़िस्मनि जा मैसेज ॾींदो आहे अगेन सही सही नंबर 1 मैसेज ॾींदो आहे रुकावट जो तलवार जो मक़सदु हूंदो आहे रुकावट त पहिरियों रुकावट भी थी सघे थी ऐं स्वॉर्ड आइडिया जो बि मैसेज ॾींदो आहे त तव्हां वटि कोई नए आइडिया ते कमु कयो कंहिं नई शइ ते कमु कयो ठीकु आहे जंहिंसां तव्हांजो कारोबार ऐं बिज़नेस तव्हांजो बहितर थी सघे थो त स्वॉर्ड जो कार्ड आहे ही कार्ड चए थो त रुकावट भी थी सघे थी ही कार्ड चए थो अपॉर्चुनिटी भी थी सघे थी हाणे इहो मुंहिंजो सेंस आहे त मां हिनखे कीअं इस्तेमालु कयां काई रुकावट न आहे मां हिनखे काई रुकावट तौर ते महसूसु नथो कयां मां हिनखे अपॉर्चुनिटी जे तौर ते महसूसु थो कयां इनशाला नए आइडिया ते कमु कबो बिल्कुलु इन्हनि जो लव टॉरस अच्छा टॉरस जो लव सुठो कार्ड न आयो ओहो वरी सुठो कार्ड न आयो ठीकु आहे अच्छा हू कार्ड सुठो हुयो न न तव्हांजो गुज़िरियल हफ़्ते बि सुठो न आयो इहो हैंगमैन जो कार्ड आहे तव्हां लटकिया पिया आहियो सही 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 तव्हां पाण खे जुदा न पिया कयो तव्हां पाण खे मां सोड़ जी ॻाल्हि थो कयां टेरस जी ॻाल्हि थो कयां तव्हां थो कयो टॉरस जेको आहे पाण खे जुदा नथो करे ऐं पुराणी यादुनि सां पुराणियुनि शयुनि सां ऐं पुराणे मामलात सां पुराणे इवेंट सां चिमड़ियो पियो आहे हे चए थो हाणे वधीक मथ मतिलबु न बीहो पाण खे सिधो कयो अच्छा सिधो करे वठो सिधो कयो जेतिरो तव्हां पाण खे सिधो कंदो ओतिरो तव्हांखे बहितर थींदो त ही हफ़्तो तव्हां लटकियो रहंदो इन खां बाद ॾिठो वेंदो अच्छा सही जेमिनाई बुर्ज जोज़ा जेमिनाई कारोबार जे मामले में पैसनि जो कार्ड आहे सही सही दिस इज़ पैसा पैसनि जो कार्ड आहे ऐं पैसा जेकनि अचनि था कारोबार अचे थो पर उन सां गॾु थोरो ख़ुदगर्ज़ी जो कार्ड बि आहे तव्हां वटि जेका बि पैसा अचनि था उन्हनि में थोरी अव्हांजी ख़ुदगर्ज़ी बि शामिल आहे प्लीज़ ख़ुदगर्ज़ी खे साइड ते रखो थोरो वेलफेयर जो कमु बि कयो कुझु बहितरी जो कमु बि कयो पैसा बहरहाल अचनि था हिन हफ़्ते में तव्हां हा पैसा अचनि था त बस कॉलर बि अचनि था जी त अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम दी अदा थोरो टीवी जो वॉल्यूम जेकॾहिं बंदि करे छॾियो त बहितर आहे जे घटि कंदो त अञा वधीक बहितर आहे पोइ छा करणु चाहींदो हा जोगी सां ॻाल्हाइणो तव्हां प्रोग्राम तां माशाल्लाह सुठो लॻो सही सही जोगी खां पहिरियों तानिया खान असां सां मुखातिब आहे थोरो वॉल्यूम घटि थी रखिजो जी लियाकत जोगी साहब वाले माही कोन दी बंदि पियो आहे महिरबानी जी अदा केरु पिया ॻाल्हायो मोहम्मद कासिम थो ॻाल्हायां मोहम्मद खान सूमरो मोहम्मद कासिम थो ॻाल्हायां हैदराबाद खां कासिम अच्छा हैदराबाद का ओके पुछो तव्हां छा पिया पुछो साईं बसि में पूछा कयूं कयूं था पोइ ॾिसो कमकार रोज़गार सिस्टम सॼो ब्लॉक लॻो पियो आहे मां ॿुधायांव थो इहो मुंहिंजी महिरबानी करे ॿुधायो हा साईं बिल्कुलु ब्लॉकेज नज़र अचे थी ऐं रुकावटूं नज़र अचनि थियूं कॾहिं कॾहिं इहे जेके रुकावटूं हूंदियूं उहे असां पाण बि क्रिएट कंदा आहियूं थोरी देरि पहिरियों जेको टॉपिक ते ॻाल्हाए बि त असां पंहिंजे अंदर में कॾहिं कॾहिं डेविल हूंदा आहियूं कॾहिं कॾहिं दुश्मन हूंदा आहियूं पंहिंजा शैतान पाण हूंदा आहियूं कुझु ग़लतियूं असां न चाहींदे बि असांखां थी वेंदियूं आहिनि इन करे थी सघे थो तव्हांजी पंहिंजी का ग़लती हुजे हाणे वरी बि तव्हांखे यादि हुजे न हुजे मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां तव्हांखे करिणो छा आहे तव्हांखे अटो सूजी ऐं खंडु सवा पाव वठो इन्हनि खे मिलाए करे रखो और रोज़ानो किवलिन खे ॾियो हिकिड़ो चमिचो डेली जो बिला नागा जो इहो शुरू कयो ऐं इहा दुआ कयो अलाह साईं खां का मूंखां चाहींदे न चाहींदे अगरि का ग़लती थी वई आहे त उनजी माफ़ी मुंहिंजे रोज़गार में इज़ाफ़ो कयो तव्हां किवलिन खे ॾियो तव्हांजे रोज़गार में इज़ाफ़ो थींदो ॿीहर चवां थो अटो सूजी खंडु सवा पाव तक़रीबन 1 किलो थी वेंदो ऐं इहो तव्हांजो 5-6 महीना हलंदो ज़बरदस्त लियाकत जोगी साहब ॾाढो बहितरीनु टोटको बि ॿुधायोसीं ऐं इंशाल्लाह इन ते अमल बि कंदा मुंहिंजा कॉलर्स पर हाणे टाइम थियो आहे सॉन्ग जो तव्हांखे ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधायूं था पोइ वरी अव्हां सां ई मुखातिब रहंदासीं जी तव्हां सॉन्ग्स जी तरफ़ वञूं था जी त वेलकम बैक नजफ़ अली जो ख़ूबसूरत कलाम अव्हां ॿुधो पिया जंहिंमें मॉडलिंग कई सी हुमैरा मुग़ल एक्ट्रेस बि आहे मॉडल बि आहे ऐं माशाल्लाह तमामु सुठी आहे उन्हनि सां मां कमु कयो आहे ऐं हुननि जी मॉडलिंग त मूंखे इलाही वणंदी आहे सो मां ॾिसां पई सॉन्ग खे यकीनन तव्हां बि इंजॉय कयो पिया ऐं त जेमिनाई जोज़ा जे लव नाए कढियो अञा बिज़नेस कढियो लव नाए कढियो ओके यादि कराईंदा की मां भुली वेंदो आहियां बिल्कुलु मां हज़रत मां कयां अच्छा ही ॾिसो लव लाइफ जे मामले में जोज़ा सां हिन हफ़्ते में जेकी पोज़ीशन आहे जेकी नज़र थी अचे उहा ॾाढी स्लो थी नज़र अचे यानी कि अॻिते नथा वधनि ऐं ॿई पंहिंजे ईगो में पूरा आहिनि ॿई पंहिंजी अनापरस्ती में पूरा आहिनि
उन अनापरस्ती जे करे जेकी सिचुएशन आहे जेकी फौरन ख़तमु थियणु घुरिजे उहा वधणु न घुरिजे उहा वधी रही आहे ठीकु आहे इन करे पंहिंजे मथां थोरो कंट्रोल कयो ऐं जेतिरो कंट्रोल कंदो पंहिंजे ईगो खे ख़तमु कंदो पंहिंजी अना खे ख़तमु कंदो ओतिरी लव लाइफ तव्हांजी बहितर रहंदी ठीकु आहे कैंसर बुर्ज सरतान मां तव्हांखे ॿुधायां थो कैंसर जो कारोबार ऐं कम जे मामले में जेको कार्ड आयो आहे हीउ ॾिसो हीउ चए थो त तव्हां उॾरो पिया हिन हफ़्ते में तव्हांखे पर लॻंदा यानी कि न्यू अपॉर्चुनिटीज़ तव्हां वटि ईंदियूं नवां कम तव्हां वटि ईंदा बोनस बि थी सघे थो ॿियूं शयूं बि थी सघनि थियूं अगरि जॉब था कयो त हुन में प्रमोशन बि थी सघे थो तव्हांखे इनशाला हिन हफ़्ते में फ़ाइदो थींदो ऐं पर लॻंदा पर हू इंतज़ार में न हुजे राति सुम्हण खां सुबुह पर लॻंदा लियाकत जो हिसाब चयो आहे त हाणे पर था खपनि इहा गिची में फिट न थिए ॻाल्हि असांजी थी सघे थी पर इन मामले में मां हाणे ॾाढो मुहताज थी वियो आहियां पहिरियों ईअं न हुयो हा मां हिकिड़ो किसो ॿुधायां त हिकु दफ़ो मां टीवी ते वेठो हुउसि उन में सवालु आयो त मुंहिंजी मोहबत जे बारे में ॿुधायो मां चवां उहा मोहबत तव्हांजी न आहे साफ़ साफ़ चई छॾियो हिकिड़ो बिल्कुलु क्लियर कट जवाबु हुयो त हुन ख़बर अथई छा चयो मां वञा थो मरणु फोन बंदि अॼु वरी परनि जे करे केरु असांजा हथ न कटी वठे बसि इहा यादि रखजो त पर न लॻाला हाणे जी इन्हनि जो लफ़्ज़ बि कढो अच्छा कैंसर जो बुर्ज सरतान जो लफ़्ज़ था कढूं जी जी ब्लेसिंग्स दुआएं बुज़ुर्गी जो कार्ड आहे ठीकु आहे जेको कुझु बि आहे बहितर आहे सुठो आहे ब्लेसिंग्स आहिनि दुआऊं आहिनि ऐं इन जे सहारे तव्हांजो प्यार हिन हफ़्ते में ॾाढो ज़बरदस्त बहितरीन रहंदो इंशाअल्लाह सिर्फ़ु हफ़्ते ताईं आहे अॻिले हफ़्ते मिलंदासीं वरी जहिड़ा कंदासीं जी तव्हां लियो बुर्ज असद कारोबार जे मामले में फियर्स जा कार्ड आहिनि फियर्स खौफ़ जो कार्ड हूंदो आहे फियर मां इहो चवंदो आहियां त फियर तव्हांजा सेल्फ क्रिएटेड हूंदा आहिनि तव्हां पाण पैदा कंदा आहियो पंहिंजे अंदरि मां निकिरंदा आहिनि उहे फियर तव्हांजे कारोबार जे विच छा हावी आहिनि छायल आहिनि तव्हांजे मथां त तव्हांखे पंहिंजे फियर्स ते कंट्रोल करिणो आहे जेतिरो तव्हां पंहिंजे फियर्स खे कंट्रोल कंदो ओतिरो हीउ हफ़्तो कारोबार नौकिरी ऐं बिज़नेस लाइ सुठो थींदो ऐं अगरि कंट्रोल न कंदो त बिल्कुलु बि सुठो न जी त लियो असद जो लफ़्ज़ कीअं रहंदो हिन अच्छा लियो जो ऐं मां जॾहिं ॾिसंदो आहियां त जॾहिं बि कारोबार जो कार्ड ख़राबु ईंदो आहे त लफ़्ज़ बि सुठो आहे पर इहो सुठो थो अचे ठीकु आहे इन जो मक़सदु आहे त सॼी तवजा लव ते आहे कारोबार ते न आहे ठीक है न्यू ऑफर्स नई शयूं अचन पई ऐं न्यू अरेंजमेंट भी थियन पिया नया एग्रीमेंट्स भी थियन नई कॉलर्स भी आहिनि अच्छा नई कॉलर्स भी आहिनि जी ता हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो द लेट नाइट शो में तमाम के भलीकार चाहूं पिया हेलो हाँ हेलो तव्हांजी आवाज़ असां ताईं सही रीत पुॼी रही आहे छा चवणु चाहींदो जी असांखे जोगीअ सां ॻाल्हाइणो आहे जोगी सां ॻाल्हाइणो आहे जोगी जी जोगी हाज़िर आहे बिल्कुलु तव्हां ॻाल्हायो छा था पुछणु चाहियो असांखे कुझु पुछणो आहे हा पुछो असीं तयार आहियूं ॿुधाइण लाइ जो पुटु शादी नथो करे तव्हांजो पुटु शादी नथो करे शादी नथो करे हाणे ॿुधायो त भला शादी कंदो को न कंदो छा आहे अच्छा मां ॿुधायां थो नालो अथसि शाहज़ेब शाहज़ेब अने वालिदा जो नालो छा अथसि शाहज़ेब जी अम्मीअ जो नालो छा आहे ताजगुल 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 ऐं आम तौर ते माउनि जा जेके बि सवाल हूंदा आहिनि उहे पुट जी धीअ जी शादी लाइ ठीकु आहे तव्हां पुछो पिया न त कहिड़े क़िस्म जा सवाल ईंदा आहिनि तव्हां वटि त मां जॾहिं कॉल कंदी आहे त शादी जी कंदी आहे ओके ॾिसूं था बिस्मिल्लाह रहमान रहीम शाहज़ेब जो शादी जो कार्ड सुठो आयो आहे ही कार्ड ॾिसो इहो क्वीन जो कार्ड आहे क्वीन जॾहिं हूंदी आहे त यस जो कार्ड आहे हा शादी कंदो पर हिन क्वीन खे अगरि तव्हां गौर सां ॾिसंदो तानिया त ही क्वीन जेको पथरनि ते वेठी आहे पथरनि जा मक़सदु उहा सख़्ती जेको घर वारनि सां करे पियो ठीकु आहे वरी गौर सां ॾिसो त इहा क्वीन जेको आहे उन्हनि पथरनि खे पाणी बि ॾिए थी इन जो मक़सदु इहो आहे त हू इन पथरनि खे जिन खे पाणी ॾिए थो इहो पाणी जेको आहे उनखे साज़गार कंदो उनखे बहितर कंदो हरियाली पैदा कंदो शयूं बहितर थींदियूं सवाल जो जवाबु इहो आहे ताजगुल जी त हा तव्हांजो पुटु शादी कंदो थोरो टाइम वठंदो तव्हां जेको थोरी उन्हनि खे महिनत कंदा रहो सम्झाईंदा रहो जी अदी अवां जे सवाल जो जवाबु यकीनन अवां ताईं पुॼी वियो हूंदो हेलो अदी
कॉल ड्रॉप थी वई आहे इत्तफ़ाक़ सां। अदी प्लीज़ हिन जवाब खे ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजी जेकी टेंशन आहे, मथे जो सूर आहे, उनखे ज़रूरु घटि कजो। थी वेंदी शादी, टेंशन वठण जी का बि ज़रूरत कोन्हे। ये हरू भरू माउ पीउ अलाही छो टेंशन में हूंदा आहिनि। जी त हाणे असीं ईंदासीं विर्गो ते। बुर्ज सुंबला। जी जी ठीक आहे। विर्गो जो असां कारोबार जो कम जो कार्ड कढूं। ब्रेक खपे कढूं? ब्रेक अची विया? जी जी बिल्कुल हाँ, अची बिल्कुल। विया। अॼु ब्रेक अलाही कीअं था गुज़रनि। जी त नाज़ हाणे टाइम त नंढी शॉट ब्रेक जो। ब्रेक खपे बि अवां जी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनीनि खे भली कार चवंदासीं द लेट नाइट शो विद तानिया खान। तानिया खान खे हिन वक़्तु तव्हां KTN एंटरटेनमेंट ते लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं यकीनन ॾिसी रहिया आहियो। ॾिसणो ई न आहे, ॿुधणो बि आहे। लियाकत जो बि साहब असां सां गॾिजी आहिनि, समूरे हफ़्ते जो हाल ॿुधाइनि था, त पोइ सिर्फ़ु ॾिसो न, ॿुधो बि। जी त विर्गो सुंबला, बुर्ज सुंबला या विर्गो, उनजो पहिरियों कढूं कारोबार जो कम जो, वरी इन खां बाद लव लाइफ जो। कारोबार में ज़बरदस्त कार्ड, बहितरीन कार्ड, 8 नंबर कार्ड। ऐं 8 नंबर कार्ड जॾहिं बि हूंदो आहे त उहो बि वॾो हूंदो आहे ऐं घटि न हूंदो। ठीकु आहे। त पैसा कमाइण जो कार्ड बि हूंदो आहे। त हीउ जेको आहे हिन हफ़्ते में सही मानो में पैसा मिलंदा इंशाअल्लाह। सही। विर्गो जो हाणे लव था कढूं। विर्गो जो जी त कॉलर्स आहिनि, लव बाद में कढंदासीं। प्यार आहे, हाणे इंतज़ार भी आहे। जी त हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाजी, छा हाल आहे? बिल्कुल बाजी ठीक आहे। अवां कीअं आहियो? अल्लाह सही सलाम। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? बिल्कुल। अवां खे कीअं महसूस थी रहियो आहे टीवी ते ॾिसी करे? एक्टिव महसूस लॻूं पिया? माशाअल्लाह, जहिड़ो प्रोग्राम ते माशाअल्लाह तव्हां आहियो पाण। अल्हम्दुलिल्लाह, अवां जी दुआउनि सां असीं बिल्कुल ठीक ठाक आहियूं। छा सवाल आहे तव्हांजो? असांजो सवाल इहो आहे त असां सां जंहिंसां दिलि आहे असां सां मिलण नथो थिए, चाचो खां इहो पुछणु चाहिंदा। चाचो जो नालो आहे लियाकत जोगी साहब। जी त लियाकत जोगी साहब, हा, पहिरियों मां तव्हांखे अहिड़ो वाक़ियो ॿुधायो हुयो। बिल्कुल सवाल कॉल ते ई रहिजो। अवां जो सवाल जो जवाब असीं ज़रूरु ॾींदासीं। अच्छा, तव्हां ॿीहर ॿुधायो जंहिंसां तव्हां मिलणु चाहियो था उन सां मुलाक़ात नथी थिए? बिल्कुल जी जी बिल्कुल ठीक आहे। ठीक आहे, इहो इश्क ऐं मोहबत जी ॻाल्हि था कयो। जी जी ठीक आहे, मां ॿुधायांव थो। ॾिसो तानिया, तव्हां बि ॾिसो, हिननि खे बि ॾेखारियूं था। हीउ कार्ड ॾिसो, हिन कार्ड में अव्हांखे नज़र ईंदो त ऑलरेडी हू कंहिं बाहि में वकोड़ियल आहे, कंहिं मसलनि में फाथल आहे, किन जाइनि ते डिस्टर्ब आहे। इन करे हुन वटि हेॾे होॾे ॾिसण जो टाइम न आहे। जे माण्हू जे कुलनि ते एॾी बाहि हुजे, हू हेॾे होॾे ॾिसी सघे थो? नथो ॾिसी सघे। इन करे हू बिज़ी आहे। उन वटि कमु आहे, उन वटि जॉब थी सघे थी, उन वटि पढ़ाई थी सघे थी, उन वटि पंहिंजे घर जा मसइला थी सघनि था, जंहिंजे करे हू अव्हांखे तवजह नथो ॾिए। मतलब ॿियो त कुझु चक्कर कान्हे न? ॿियो माण्हू त न आहे न हिन में? न, उहो नज़र न आयो। उहो नज़र न आयो, मतलब वो पंहिंजे कमनि में ई बिज़ी आहिनि। बिज़ी थी पोइ यकीनन सुठी जॻह ते ई बिज़ी आहिनि। जी त अदा, अव्हांखे पंहिंजे सवाल जो जवाब मिली वियो। जी अदा, बिल्कुल जी बिल्कुल। पोइ तव्हां पाण बहितर सम्झी सघो था। अॻिते जीअं तव्हांखे वणे तीअं कयो, पर एॾो को मसइले जी ॻाल्हि कोन्हे का। इंसान पंहिंजी लाइफ में बिज़ी थी सघे थो, त टेंशन न वठो। इंशाल्लाह बहितरी थींदी। महिरबानी, शुक्रगुज़ार आहियूं तव्हां कॉल कई। जी त विर्गो जो लव ॾिसणो आहे, असीं ॾिसूं पिया। विर्गो जे लव में बि उहा ई पोज़ीशन आहे जेकी मुंहिंजे लव में हुई। तव्हांजे में न हुई? अच्छा, तव्हांजे में हुई। पुरजे सोर में हुई। ठीक आहे, उहा सेम पोज़ीशन आहे। माण्हू लटकियो पियो आहे, फाथो बीठो आहे ऐं अॻिते नथो वधे ऐं शयूं बहितर नथियूं थियनि। इनखे सिधो करिणो पवंदो। इंशाअल्लाह हिकु न हिकु ॾींहुं सिधो थी वेंदो, पर हिन हफ़्ते में न थींदो। ठीक। लिब्रा मीज़ान, लिब्रा बुर्ज मीज़ान। मां कार्ड कढां पियो। हीउ कार्ड अची वियो, जस्टिस जो कार्ड, इंसाफ़ जो कार्ड। हीउ कार्ड जॾहिं ईंदो आहे त मां जेको आहे हुन में इहो महसूसु कंदो आहियां त तव्हां पंहिंजे कारोबार सां, कम सां, नौकिरी सां इंसाफ़ नथा कयो। हे चए थो इंसाफ़ कयो त तव्हांखे इंसाफ़ मिलंदो। इन करे तव्हां थोरी तवजह ॾियो पंहिंजे कम खे, कारोबार खे, नौकिरी खे, जॉब खे, त इंशाअल्लाह इंसाफ़ तव्हां सां बि थींदो। सही। इन्हनि जो लव, लिब्रा जो लव, लिब्रा तुंहिंजो लव बाद में कढूं
थोड़ो इंतजार कयूं हाँ, कॉलर्स कयूं। आहिनि हाँ, बिल्कुलु हेलो अचनि जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सोरा मलिक ज़िला घोटकी ज़िला घोटकी वारा थधि सां कॉल कई आहे हिन वक़्तु थधि हूंदी हुते हा थधि हेॾी कोन्हे ॿियो ख़ैर आहे तबी सही आहे जी 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 बिल्कुलु फर्स्ट क्लास अवांजी खोड़ साईं दुआऊं असां सां गॾिजी आहिनि कहिड़ो सुवालु आहे लियाकत जोगी साहब जे लाइ तव्हांजो असांखे कलाम ॿुधायो शेला गुर जो दिलि तोखे ॾेई छॾी दिलि तोखे ॾेई छॾी ठीकु हा आहे जी सर ही डब्बे में पैक करे मोकिलियो या कीअं महिरबानी कर बिलक थोरा असीं त भई वेठा ई हिन लाइ आहियूं खिलूं ऐं खिलायूं महिरबानी अदा तव्हां कॉल कई लख थोरा हितां आहियूं जी त लिब्रा जो लव लिब्रा जो लव कढूं पिया लिब्रा जो लव सुठो कार्ड आयो सही बहितरीन कार्ड आयो आहे ऐं कहिड़ो कार्ड आयो आहे जेको आहे कोई न क्वीन ऑफ कप्स या Queen केर of हुई Cups। केर हुई मां मूंखे लॻे थो मां बि स्टार्स मां बि इहो कमु करे सघां थी ईअं थींदो आहे तव्हां करे सघो था क्वीन ऑफ कप्स जो कार्ड आयो आहे ऐं सुठो कार्ड आयो आहे बहितरीन कार्ड आयो आहे ऐं इहो अव्हांजी शख़्सियत लाइ स्टार्ट में मां जेको तव्हां ज़िक्र कयो हुयो क्वीन ऑफ कप्स त तव्हां लव जे मामले में लिब्रा क्वीन ऑफ कप्स सही। में आहे यानी कि सुठी बहितरीन लव लाइफ हिन हफ़्ते में सही सही स्कॉर्पियो अकरब स्कॉर्पियो बुर्ज अकरब सुठो कार्ड न आहे कारोबार में कम में अच्छा। बिज़नेस में हीउ चए थो त तव्हां कारोबार में कम में ऐं बिज़नेस में ॿियनि जी ॻाल्हियुनि ते था हलो ॿियनि जे चवण ते था हलो ॿियनि जे मशवरे ते था हलो जेको सुठो न आहे पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कयो सही। पंहिंजूं शयूं बहितर कयो इनशाला शयूं पंहिंजो पाण बहितर थींदियूं सही 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 ठीकु आहे इन्हनि जो लव स्कॉर्पियो जो लव स्कॉर्पियो ऐं स्कॉर्पियो जो लव 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 में बि त सुठो न आहे हा। केॾी ॾिसो एॾी वॾी तलवार माई खणी बीठी आहे पोइ ठीकु छा हूंदो आहे तलवार जो कार्ड आहे ऐं कन्फ्लिक्ट जो कार्ड आहे गड़बड़ जो कार्ड आहे ऐं मसला ख़राब थियण जो कार्ड आहे अगरि तव्हां सम्झो था त ईअं आहे ऐं तव्हांजे करे मसला ख़राब था थियनि त कुझु शयुनि खे बहितर करण जी कोशिशि कयो कुझु नया आइडिया कुझु नयूं शयूं लॉन्च कयो लॉन्च करण जो मक़सदु आहे त उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में आणियो त तीअं ज़िंदगी बहितर थिए हींअर तव्हांजी ज़िंदगी में मूंखे लव लाइफ में कन्फ्लिक्ट नज़र थो अचे सही जबरदस्त सेजिटेरियस कोस बुर्ज कोस सेजिटेरियस कोस बिज़नेस स्टार जो कार्ड आहे सही हीउ ॾिसो स्टार जो कार्ड बहितरीन कार्ड आहे इन कार्ड सां इहो बि लॻंदो आहे त तव्हां वटि जेको आहे मल्टीपल अपॉर्चुनिटीज़ अचनि पियूं ऐं हीउ जेको आहे पेटी आहे या खुली आहे इन पेटी खुलण सां तव्हां वटि जेको आहे इलाही अपॉर्चुनिटीज़ अची वियूं आहिनि ठीकु आहे ऐं हीअ अपॉर्चुनिटीज़ तव्हांखे हिन हफ़्ते में अवेल करणियूं आहिनि इंशाल्लाह जी त इन्हनि जो लव लव ते हलूं था सेजिटेरियस जे लव ते हलूं था सेजिटेरियस जो लव ऐं कार्ड बि 10 नंबर हाइप वारो कार्ड आहे ऐं लव जो कार्ड आहे मोहब्बत जो कार्ड आहे सुठो कार्ड आहे सेजिटेरियस तव्हांजे लव जे लाइ गुड लक सही कैप्रिकॉन जदी बुर्ज जदी कैप्रिकॉन जी ओके कारोबार ऐं कम जे मामले में इलाही शयूं तव्हां सुठियूं न पिया कयो जंहिंजे करे तव्हां को कम जो को हिसो जिते तव्हांखे नुक़सानु थी सघे थो ठीकु आहे हाणे सही नथा कयो जो मक़सदु इहो आहे त तव्हां उनखे सही करे छॾियो यानी की उनखे उन्हनि जा जेके फ़ैसिला उनजो उथणु वेहणु या उनजो टाइमिंग जेके आहिनि कारोबार जूं उन्हनि ते नज़र विझो उथणु वेहणु पंहिंजे ते ऐं करे उनजी टाइमिंग ते नज़र विझो तव्हां उन्हनि टाइमिंग ते कंट्रोल कंदो पंहिंजो शेड्यूल बहितर कंदो त शयूं इनशाला बहितर थी सघे थो कम में इंशाल्लाह हाणे इन्हनि जो लव लव ॾिसूं था कहिड़ो हुयो बुर्ज जदी जी जी लव जे मामले में तव्हां मुसलसल जेको ऑफर्स कयो पिया ऐं मुंहिंजी ऑफर्स जेको क़बूल न पियूं कयूं वञनि पर हींअर लॻे थो त हिन हफ़्ते में तव्हांजी ऑफर जेको क़बूल थी वञे ऐं शयूं अवांजियूं बहितर थी वञनि लव जे मामले में लव जे मामले में हाणे तव्हांजे वॾे पुट जो कार्ड आयो आहे क्यूरियस दिलो अवांजे घर जे भातियुनि जे कार्ड मूंखे ख़बर आहिनि हा सुठो आहे न हा दिलो में नज़र बि दिलो थो अचे हे ॾिसो हे दिले खे ॾिसे पियो ठीकु आहे हीउ दिले खे ॾिसे पियो वाटर जो कार्ड आहे बहितर कार्ड आहे सुठो कार्ड आहे कारोबार जे जो कार्ड आहे कारोबार जो न इहो जी पहिरियों कारोबार में हू चए थो पंहिंजे कम में पंहिंजी शयुनि में फोकस कयो तव्हां मल्टीपल कमु कयो पिया ऐं मल्टीपल कम जो मक़सदु इहो आहे त तव्हांजी तवजह हिकु पासे ॾे न हूंदी इन करे पंहिंजे कारोबार ते कम ते कंहिं हिकिड़ी शइ ते फोकस करण जी कोशिशि हाणे दिलो जो लव अलाह हे कंहिंजो कार्ड आयो हुयो जेको क्वीन ऑफ किंग ऑफ स्वॉर्ड जो उहो ई कार्ड आयो आहे थोरो सख़्ती जो कार्ड आयो आहे ऐं थोरो टाइम वठण जो कार्ड आयो आहे हीउ चए थो त थोरी न थोरी सख़्ती तव्हांजे मतिलबु लव जे मामले में रहंदी हिन हफ़्ते में सही 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 ठीकु आहे ऐं पाइसिस बुर्जे होत
जी त कॉलर्स आहिनि पोइ कार्ड कढूं था जी, स्पाइसिस बिल्कुलु, जो। बिल्कुलु। जी त हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वधी खुशो। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं। छा चवणु चाहींदो, छा पुछणु चाहींदो? जी पहिरियों त मां तव्हांजो शो ज़बरदस्त हले पियो, असां ॾिसूं पिया शौक़ सां। ज़बरदस्त हले पियो न? ज़बरदस्त जी ज़बरदस्त। जी हा, ज़बरदस्त असां फैमिली सां गॾु ॾिसूं पिया। फैमिली सां गॾिजी ॾिसो पिया। सभिनीनि खे सलाम ॾिजो, खोड़ साईं दुआऊं अव्हां जे लाइ। अच्छा, लियाकत जोगी साहब बि असां सां गॾु आहिनि। ज़िंदगी में कहिड़ा मसइला था हलनि तव्हांजे में, ॿुधाए जी सघो? ज़िंदगी में मसइला अल्हम्दुलिल्लाह सही था हलनि। हाणे लव जे बारे में पुछिणो। लव जे बारे में पुछणो। फैमिली सां गॾिजी वेठा आहियो अदा? ॿीहर हिकु दफ़ा दोहराइजो। जी हाणे मां खैर, अकेलो वेठो आहियां। ये हाणे फिल्म बहुत हलंदी रहंदी मुंहिंजे प्रोग्राम में, माइंड करण जी का बि ज़रूरत न आहे। जी हाणे त मां अकेलो वेठो आहियां, हाणे मां अकेलो वेठो आहियां। हाँ साईं, सवाल कयो लव जे मामले में अकेले में सवाल कयो। जी जी लव जे बारे में त जंहिंसां मां लव कयो आहे त उहो मां परे थी वियो आहे, छा करो। अच्छा ठीकु आहे, पहिरियों अव्हां सां गॾु हुयो, वरी हाणे तव्हां खां परे थी वियो आहे। मां ॿुधायां जी थो, जी मां तव्हांखे ॿुधायां थो। ही जेको आहे मिसगाइड करण जो कार्ड आहे, मिसगाइड थियण जो कार्ड आहे। त हिते जेको ग़लतफ़हमियूं मौजूदु आहिनि। अच्छा, हा, ये ग़लतफ़हमियूं जेके मौजूदु आहिनि, इन्हनि खे तव्हां सॉल्व करण जी कोशिशि ऐं कयो जाम ॾाढो आहिनि। प्यार सां। बिल्कुलु हा, ऐं जामनि 7 नंबर कार्ड आहे, 7 हाइप आहे। 5 खां मथे जा जेके कार्ड हूंदा आहिनि उन्हनि में हाइप हूंदी आहे। त ग़लतफ़हमियुनि में हाइप आहे। थी सघे थो साईं अव्हां को हिकु ॻाल्हि का ॿी ॻाल्हि वरी टी ॻाल्हि उते बार बार यू टर्न कंदा रहंदा हूंदो, जंहिंजे करे हुनजो दिमाग़ जेको आहे पंहिंजे हथ न बीठो ऐं हू ग़लतफ़हमियुनि जो शिकार आहे ऐं कमु तव्हांजो सही ख़राबु सही। थी वियो आहे। किबला साईं, अव्हांखे आवाज़ वञे थी असांजी? जी 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 ॿुधो न। जी, त अव्हांजे लव जे मामले में त यकीनन अव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी, ग़लतफ़हमियूं जाम आहिनि। त पोइ छा करणु चाहींदो? बस चुप करे वेहणु चाहींदासीं। बहितरीन, ज़बरदस्त, नाइस, थैंक यू सो मच तव्हां कॉल कई। ऐं पाइसिस होत, पाइसिस बुर्ज होत, पहिरियों कारोबार। पोइ जेको आहे न 9 ऑफ कप्स जो कार्ड आहे ऐं कप्स असल में लव जा हूंदा आहिनि कार्ड, पर कारोबार में ईंदा आहिनि। त इन मक़सदु आहे त जेको तव्हांखे शौक़ु आहे उहो तव्हांजो शौक़ु पूरो थींदो। बिज़नेस में बिज़नेस में, कारोबार में। ज़बरदस्त, बिज़नेस में लव जो कार्ड अचणु कॾहिं कॾहिं ॾाढो सुठो हूंदो आहे। सही बिज़नेस में लव जो कार्ड आहे, तव्हां लव जंहिं कम सां तव्हां लव कंदा आहियो उहो तव्हांजो पूरो थींदो ऐं शयूं तव्हांजियूं बहितरु थींदियूं कारोबार में। कारोबार में जी ॾाढो बहितरीन। अच्छा जी, हाणे पाइसिस जे लव खे ॾिसंदासीं। ॾिसूं। होत कारोबार सां त लव कयो अथऊं, हाणे हूअं लव ॾिसूं त छा थो हले। उहे ठीकु आहे, लव ॾिसंदा। उअं लव में बि बहितरु कार्ड आहे, सुठो कार्ड आहे। ख़ासि तौर ते उन्हनि फैमिलीज़ लाइ जिन वटि औलाद न आहे, सही, उन्हनि वटि जेको मैसेज आहे औलाद जे अचण जो, शयुनि जे बहितरु सही। थियण जो। ऐं कॾहिं कॾहिं औलाद ऐं कॾहिं कॾहिं को मसइलो अहिड़ो आहे जेको तव्हांजो सॉल्व नथो थिए, त हिन हफ़्ते में उहो मसइलो जेको तव्हांजो लव जो उहो सॉल्व थी वेंदो। उहो सॉल्व थी वेंदो। इंशाल्लाह। औलाद वारो पोएं हफ़्ते लियो जो आयो, अच्छा। हिन हफ़्ते वरी पाइसिस जो आहे। सुठो आहे, गुड, इलाही सुठो आहे। बहितरीनु कार्ड आहे। अच्छा जी, इम्तियाज़ लाशारी जेको आहे हुनजो सवाल आहे। को कॉलर्स त लाइन ते न आहिनि न अदा? न न, गुड, वेरी नाइस। जी, त तव्हां कॉल करे सघो था, नंबर स्क्रीन ते हिन वक़्तु हली रहियो हूंदो ऐं मुंहिंजी ॻाल्हि अधु में ई रहिजी वई। इम्तियाज़ लाशारी जेको आहे उन्हनि जो सवाल आहे त मुसीबतूं हरू भरू मुंहिंजी गिची में फिट थियनि थियूं, हुननि खे छा करणु घुरिजे? सम्झी वियो? हाणे इहो नथो थी सघे। मां बि त चयो न, गिची लाइ साइड ते रखी छॾो, इहो नथो थी सघे। अहिड़े मुसीबतनि खे मुंहुं ॾियणो आहे। हा, ॾिसो था कार्ड छा थो ॿुधाए। अच्छा, ही ॾिसो कार्ड, हिन कार्ड में तव्हां ॾिसो त हिकु पोज़ीशन आहे, उन पोज़ीशन में माण्हू बार बार रिसाइकिल पियो थिए, ज़िंदगी उनजी अॻिते वधे नथी, ज़िंदगी उनजी हिकु ई जाइ ते घुमंदी थी रहे। इन करे हिन कार्ड में इहो थो चइजे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे पाण कंट्रोल करे सघो था, पंहिंजी मुसीबतनि खे पाण कंट्रोल करे सघो था। ॿियो कोई अची करे इनखे ड्राइव न कंदो। तव्हां पंहिंजी प्रॉब्लम्स पाण पैदा कयो था ऐं बार बार पैदा कयो था। उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कयो ऐं पाण तव्हां ई ख़तमु कंदो, ॿियो कोई न कंदो। सही सही, तव्हां ई ख़तमु कंदो, ॿियो कोई बि न कंदो। बहितरीन ॻाल्हि में कई, इलाही सुठी ॻाल्हि कई। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे प्रोग्राम खे वाइंड अप करणु घुरिजे, छो त वक़्तु असां वटि तमामु घटि आहे। अच्छा, ख़तमु थी वियो? वक़्तु तमामु घटि आहे ऐं वक़्तु ख़तमु थी चुको आहे। मां सदाईं चवंदी आहियां, वक़्त जो रेस्ट्रिक्शन्स हूंदियूं आहिनि जिन्हनि खे असांखे फॉलो करिणो हूंदो आहे। मां लख थोराईती आहियां अव्हां जी, ऐं अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम आहे, हिन खां पोइ ॻाल्हि ख़तमु थी वञे। त हिकु ख़ूबसूरत सॉन्ग अव्हांखे ॿुधाईंदासीं ज़रूरु, ऐं महिरबानी करे को ख़ूबसूरत सॉन्ग हणिजो जीअं तव्हां हणंदा आहियो। तव्हां हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे अञा वधीक ख़ूबसूरत ठाहींदा आहियो।
सो अमां सभिनीनि खे डेडिकेट कयां थी। पंहिंजी लाइफ सां ख़्यालु रखिजो, दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह बेहतरीन निगहबान आहे। अल्लाह हाफ़िज़।